अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो महिरबान आहे, रहीम आहे, करीम आहे, क़ादिर आहे ऐं सभु तारीफ़ूं उन परवरदिगार जे लाइ ऐं पूरी दुनिया उन रब जी इबादत में यकीनन रीधल रहे थी। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, आऊं आहियां अव्हांजी मेज़बान ताहिरा जोयो। जेॾो तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मंगा, रिय थंबे रिय थूणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। तमामु मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि समेत जेके बि मुंहिंजा नाज़रीन हिन वक़्तु स्क्रीन जे अॻियां मौजूदु आहिनि, सभिनीनि खे भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अज़मते रमज़ान में। माह रमज़ान जो महीनो, अज़मते रमज़ान भलारो महीनो, ऐं माह रमज़ान जे महीने में यकीनन हर इंसान जेको इबादत न करण वारो माण्हू हूंदो आहे न, कॾहिं कॾहिं थींदो आहे ॾाढो हेक्टिक स्केड्यूल हूंदो आहे, ॾाढो रफ स्केड्यूल हूंदो आहे ऐं चाहींदे बि टाइम कोन मिलंदो आहे, फैमिली जे लाइ बि टाइम कोन मिलंदो आहे, पंहिंजनि कमनि जे लाइ बि टाइम कोन मिलंदो आहे ऐं हिक जे पोयां ॿी जॉब, हिक जे पोयां ॿियो कमु ऐं सभिनीनि कमनि में रीधल इंसान बि कीअं बि करे पंहिंजो टाइम कढंदो आहे ऐं माह रमज़ान जे महीने में उहो इबादत कंदो आहे, उन रोज़े जे सुरूर खे माणण जी कोशिशि कंदो आहे ऐं इस्तग़फ़ार कंदो आहे। माह रमज़ान जो महीनो रहमतुनि जो जेको अशरो आहे उहो पंहिंजे इख़्तिताम ताईं पहुतो। काल्ह जे ॾींहं ते 11हों रोज़ो ऐं नाज़रीन अॼु 12हें रोज़े में पाण सभु मौजूदु आहियूं। रहमत खां पोइ मग़फ़िरत जो ही अशरो पाण सभिनीनि खे नसीब थिए थो। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबियूं व अतूबु इलैहि। ऐं बयानु कुझु इन तरह आहे, तर्जुमो कुझु इन तरह थियल आहे त असां पंहिंजे रब खां पंहिंजे गुनाहनि जी मुआफ़ी तलब कयूं था ऐं उन परवरदिगार जे अॻियां असां सभु रुजू कयूं था। यकीनन हू रब 70 माण्हुनि खां वधीक प्यारु कंदड़ हूंदो आहे, पंहिंजो कंदड़ हूंदो आहे ऐं उन रब जे अॻियां हिकु दफ़ो तव्हां इस्तग़फ़ार कयो, दिलि सां तव्हां इस्तग़फ़ार कयो ऐं उहो रब न ॿुधे, ईअं दुनिया में पॉसिबल न आहे। असां का ग़लती कंदा आहियूं, का मिस्टेक थी वेंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं उनजो एतिराफ़ कंदा आहियूं न त माण्हू क्रिटिसाइज़ करणु शुरू करे छॾींदा आहिनि ऐं इंसान ज़ात जी आदत आहे असीं हीअं आंगुर ॾेखारे ऐं जल्दी सां जेको आहे न तल्ख़ कलामी करे वठंदा आहियूं, पर इहो कोन ॾिसंदा आहियूं त पोयां जी जेकी 4 आङुरियूं आहिनि उहे असांजे तरफ़ इशारो करे रहियूं हूंदियूं आहिनि। रब जी उहा वाहिद ज़ात आहे जंहिंजे अॻियां असीं जॾहिं सिर झुकायूं था, जंहिंजे अॻियां अची जॾहिं असां पंहिंजे गुनाहनि जी मुआफ़ी घुरूं था, पंहिंजे गुनाहनि खे तस्लीम कयूं था ऐं उन रब जे अॻियां जॾहिं इस्तग़फ़ार पढ़ूं था त उहो रब यकीनन बेहिसाब ॾिए थो, उहो रब पाक असांखे बख़्श फरमाए थो ऐं पंहिंजे रहमतुनि जे साए में उन इंसान खे उहो रब वठी छॾींदो आहे ऐं रब जूं रहमतूं जंहिंखे नसीब थींदियूं आहिनि पोइ दुनिया वारा उनजो कुझु बि बिगाड़े कोन सघंदा आहिनि। ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं असां काफ़ी अहिड़ा माण्हू ॾिसंदा आहियूं, चवंदा आहियूं त ही माण्हू हिननि जी जेकॾहिं 4-5 साल पोयां जेकॾहिं हिननि खे ॾिसिजे थो त हिननि जी कहिड़ी सूरत हाल हुई, हिननि वटि छा हुयो, कहिड़ो माल मिल्कियत हुयो, पर हिकिड़ो महिनत हूंदी आहे, ॿियो रब जो साथ हूंदो आहे, वालदेन जूं दुआऊं हूंदियूं आहिनि, सुठा अमाल हूंदा आहिनि, सुठो इंसान जो ॾियणु वठणु उथणु वेहणु हूंदो आहे, पोइ रब जी ज़ात जंहिंखे रखे तंहिंखे केरु चखे। ईअं असां जेको आहे न पंहिंजी सोसाइटी में माण्हुनि खे अॻियां वधंदे ॾिसंदा आहियूं ऐं अॼु जी दुनिया में जिथे न्यूक्लियर ताक़त आहे, जिथे US वटि उहा ताक़त मौजूदु आहे, जिथे दुनिया जूं तमामु ताक़तूं अची करे दम तोड़े थियूं वठनि, दुनिया जा तमामु मुल्क उन जे अॻियां झुकी था वञनि ऐं उते असांखे हिकु शइ ज़ाहिर थिए थी हिन टाइम में, हिन दौर में, अॼु जे दजाली दौर में जॾहिं आयतुल्ला ख़ामनाई जी शहादत साम्हूं अचे थी ऐं हिकिड़ो लेसन तव्हां ईअं असां सभिनीनि खे मिले थो त बातिल जे अॻियां जेको हक़ आहे उहो न कॾहिं झुकियो हुयो, न कॾहिं झुकंदो। इहो मैसेज असां सभिनी खे ॾाढो क्लियर मिलियो आहे ऐं जॾहिं बातिल ऐं हक़ जी ॻाल्हि हले थी ऐं बातिल ऐं हक़ जे विच में जेका जंग नज़र अचे थी, इहा जंगियूं असां अवाइली दौर खां ॾिठियूं आहिनि, असांजे पाक पैगम्बरनि जे दौर खां उहे शयूं असां ॾिठियूं आहिनि। जॾहिं मक्का जो हिते ज़िक्र हलियो हो असांजी हिन ट्रांसमिशन में त हिकु शइ वाज़े थी त उहा जेका जंग हुई उहा ब्लड लेस जंग हुई, उन जंग में रतु कोन वियो, उते हिकमत अमलियूं हुयूं, उते रहम दिलीअ जो मामिलो हुयो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कंहिंसां बि जॾहिं इंसान कुझु करे वठंदो आहे न पोइ को उनखे पावर मिली वेंदो आहे, चवंदो आहे हाणे मां हिननि खे ॿुधाईंदुमि, पर असांजे पाक पैगम्बर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी उन आर्मी खे
उहे जेके चंद उन्हनि सां गॾु उन्हनि जा मुंहिंजा साथी मौजूदु हुआ, उन्हनि खे इहे इंस्ट्रक्शन्स ॾिनियूं त कंहिंजो रतु न वहाइणो आहे, कंहिं ॿार खे कोन मारणो आहे, कंहिं औरत खे कोन मारणो आहे। पर अॼु जी दुनिया में असांखे जॾहिं US जो ईरान ते हमिलो थिए थो त असांखे ख़बर पवे थी त हिकु स्कूल ते हमिलो थियो आहे ऐं 108 जानियूं असांखे ख़बर पवे थी त उहे हिन फ़ानी जहान मां रुख़सत करे वियूं आहिनि, शहादत जो जाम उन्हनि पीतो आहे। ऐं हिकु शइ असांखे यकीनन वाज़े थिए थी त हक़ जे अॻियां जेके लीडर्स कोन झुकंदा आहिनि, हक़ जे उन बातिन जे अॻियां उहो हक़ जो आवाज़ थी करे बीहंदा आहिनि ऐं उन्हनि तमामु एग्रीमेंट्स ते जॾहिं उहे सिग्नेचर्स कोन कंदा आहिनि ऐं टेंटेटिव डेट खां पहिरीं जॾहिं उन्हनि ते हमिलो थींदो आहे त उहे शहादत जो जाम ज़रूरु पीअंदा आहिनि। उते मूं चंद लाइनूं लिखियूं हुयूं नाज़रीन, उहे तव्हां सां मां ज़रूरु शेयर करणु चाहींदमि। रसूल पाक ने आगोश में लिया तो होगा, इमाम हुसैन ने माथा तो चूमा होगा कि तुम आए हो हुसैन की राह पे चलकर, शहादत पे लब्बैक कहकर, तुम्हें सलाम हो, तुम्हें सलाम हो। नाज़रीन, असां पंहिंजी ट्रांसमिशन जे तरफ़ अॻियां हिकु क़दम वधायूं था ऐं ट्रांसमिशन सां नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे ऐं टपाल मेज़बान ई आहे जंहिंजे पिण सां जोश मिले थो। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइको ॾींदी आहे। उनजे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ट्रांसमिशन जे तरफ़ जनाब अॻियां वधूं था। हिन वक़्तु असांखे जंहिं जॉइन कयो आहे पाण आलमदीन आहिनि, माशाअल्लाह सां ॾाढी उन्हनि जी सुठी नॉलेज आहे, ॾाढो सुठो पाण पढ़ंदा आहिनि, उन्हनि जो अंदाज़ बयां ॾाढो कमाल जो आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाईंदा आहिनि, ॾाढो पोलाइट वे में ॻाल्हाईंदा आहिनि। द वन एंड ओनली मौलाना इमरान जलबाणी साहब, तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो जी? अल्लाह जा करम, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। माह रमज़ान जूं तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं ॾियूं था ऐं माशाअल्लाह सां ॿियो अशरो आहे ऐं ही उहो अशरो आहे जंहिं अशरे में इस्तग़फ़ार क़बूल थींदी आहे ऐं बिला शुबा उहा क़बूल थिए थी। मां चाहींदसि त उन हवाले सां अवां बयानु फ़रमायो। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा, अम्मा बाद। सभ खां पहिरियां मां तहे दिलि सां तव्हांजो मशकूर ऐं ममनून आहियां, अव्हां जो, अव्हां जी टीम जो। थैंक यू सो मच, तव्हां टाइम ॾींदा आहियो माशाअल्लाह। तव्हांजे प्लेटफॉर्म जे तवसुत सां मां सभु सामाईन नाज़रीन खे सलाम अर्ज़ु कयां थो। अव्हां जेका ॻाल्हि फरमाई त अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूब इलैहि, इहा हिन ॿिए अशरे जी दुआ आहे। ऐं असांजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अत्ताइबु मिन ज़ंबि कमन ला ज़ंब लह। जी हा, गुनाह खां तौबा करण वारो अहिड़ो आहे गोया हुन गुनाह कॾहिं कयो ई कोन्हे। सुभान अल्लाह। कुल्लु बनी आदम ख़त्ताऊन व ख़ैरुल ख़त्ताईन तव्वाबून। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आदम जी औलाद जेका बि आहे उन ख़ता कई, बेशक, पर बहितरीन ख़ताकार उहो आहे जेको तव्वाबून तौबा ताइब करण वारो थिए थो। यानी ख़ता थिए थी इंसान अव्वलु नास, सभिनी खां पहिरियों इंसान आदम, सभिनी खां पहिरियां विसारण वारो। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे ऐं अम्मा हवा खे चयो ला तक़रबा हाज़िही शजरा, हिन वण जे वेझो न वञिजो। फनसिया फलन नजिद लहू अज़मा, त अल्लाह फरमायो हू विसारे विया, नसीहत विसारे वेठा। इंसान निसियान मां आहे, विसारे थो छॾे, त हू हुन खां जॾहिं उहा भुल थी या ख़ता थी ऐं धरती ते आया त अलाह जी तरफ़ हुननि रुजू कयो त अल्लाह ताला हुननि खे उअं ई क़बूल कयो जीअं हुनखे पैदा कयो जन्नत में। त इंसान ख़ता जो घर आहे ऐं टू अर्र इज़ ह्यूमन टू फॉरगिव डिवाइन, त इंसान ख़ता जो घर आहे ऐं बहितरीन ख़ताकार उहो आहे जेको तौबा ताइब करण वारो आहे। त हीउ जेको अशरो आहे ख़ुसूसन बिलख़ुसूस हिन में इस्तिग़फ़ार जी कसरत हुजे ऐं पकी तौबा हुजे। हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जो असां चवंदा आहियूं त अलाह गफ़ूर रहीम आहे, गुनाह बि कंदा आहियूं ऐं पोइ हुनखे चवंदा आहियूं अलाह गफ़ूर। सभु शयूं टेम्पररी हूंदियूं आहिनि, मतलब तौबा बि माण्हू करे थो टेम्पररी, वरी विद द टाइम सभु शयूं विसरियो वञनि। बल्कि हीउ रमज़ान जो महीनो जेको अव्हां जेको ज़िक्र कयो त हीउ असांखे हिकिड़ो अल्लाह जी तरफ़ खां इनाम मिलियो, त हिन वरी अशरे खे असां छा कयूं, हिन खे असां सही तरह इस्तेमालु कयूं। पहिरियों अशरो गुज़री वियो रहमत जो, यकीनन उन में असांखां कई कोताहियूं थियूं हूंदियूं, कई असांखां जेके इबादतूं करणियूं उहे रहिजी वयूं हूंदियूं,
पर हिन अशरे में असां हिनखे वक़्त खे गनीमत सम्झूं। जी जी वक़्तु गुज़रे पियो, वंस टाइम पास कैन नॉट बी रिकॉर्ड। यस वक़्तु रुकण जहिड़ी शइ न आहे। यस त हिन वक़्त खे असां क़ीमती कयूं। हाणे जेके अॼु 12 रोज़ो आहे जी हाँ त ॾींहुं अयाम मादूद आहे, ॾींहुं थोरा। हिकिड़ी मां हदीस कुदसी बिस्मिल्लाह आहे, क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो त अलाह ताला फरमाईंदो यब्न आदम कम लबिस्तुम फिल अर्द अदद सिनीन। हाँ ए मुंहिंजा ॿानो तव्हां दुनिया में केतिरा ॾींहं रही आया हो? जी हाँ त उहे चवंदा लबिसना योमन उबाद योम। जॾहिं उहो ॾिसंदा त चवंदा असां ॾींहं जो को हिसो दुनिया में रही आया आहियूं। हाँ यही बयान फरमा थियल आहे। त अलाह ताला फरमाईंदो जेके त नेक माण्हू आहिनि, जन्नती आहिनि, अलाह ताला फरमाईंदो नेमा इतजरतूं फी योमिन बाद योम। तव्हां केॾो भलो मामिलो कयो मूंसां हिकु अधु ॾींहं जे बदिले में। नेमती व रिज़वानी व जन्नती, मुंहिंजी नेमतुनि खे, मुंहिंजी रज़ामंदी खे, मुंहिंजी जन्नत खे हासिलु कयो हिकु अधु ॾींहं जे बदिले में। कुसूफ़ी आहे ख़ालिदीन मुख़लदीन, हमेशह हमेशह जे लाइ मुंहिंजी जन्नत में दाख़िल थियो। हाँ बेशक जन्नत में मौत न आहे। जी नबी साईं फरमायो इन लकुम अन तहयू फला तमूतू अबदा, तव्हां हमेशह ज़िंदा रहंदो उते मौत न आहे। जी व इन लकुम अन तशिदबू फला तहरमू अबदा, तव्हां हमेशह नौजवान रहंदो बुढ़ापो न आहे। हाँ बेशक व इन लकुम अन तसिहू फला तस्कुमू अबदा, हमेशह सेहतमंद रहंदो बीमारी न आहे। बीमारी कोन्हे। व इन लकुम अन तनअमू फला तबासू अबदा, हमेशह जो बादशाही आहे उनखे का ज़वाल न आहे, को 5 साल जी हुकूमत न आहे, हमेशह जी अबदी ज़िंदगी आहे। सुभान अल्लाह। त अलाह ताला फरमाईंदो कुसूफ़ी आहे ख़ालिदीन मुख़लदीन, हमेशह हमेशह मुंहिंजी जन्नत में दाख़िल थी वञो। पोइ अलाह ताला इहो ई कलाम अहले नार जहन्नमियुनि सां कंदो, या अहल नार कम लबिस्तुम फिल अर्द अदद सिनीन, ए जहन्नमियूं तव्हां केतिरा ॾींहं रही आहियो? त हू चवंदा लबिसना योमन बाद योम, या अला ॾींहुं या ॾींहं जो को हिसो। त अलाह ताला फरमाईंदो बिसमा इतजरतुम फी योमिन बाद योम, तव्हांजी बदबख़्ती आहे, तव्हां हिकु अधु ॾींहं जे बदिले में केॾो बुरो मामिलो मूंसां कयो, अल्लाह अकबर। तिजारत मूंसां कहिड़ी कई, बुरी तिजारत कहिड़ी कई। त अलाह ताला फरमाईंदो कुसूफ़ी आहे ख़ालिदीन मुख़लदीन, हमेशह हमेशह जे लाइ हिन जहन्नम में हलिया वञो। पर जहन्नम जो जेको अज़ाब आहे, हिकिड़ो त असां चवंदा आहियूं हितां जी बाहि, हुतां जी 7 बाहूं, हिकिड़ो असां ॿाराणो मिसाल ॾींदा आहियूं। हुते तमामु सख़्तु अज़ाब जंहिंखे अलाह ताला फरमाए थो पंहिंजे क़ुरान पाक में, त बदतरीन जॻह अलाह ताला जहन्नम खे ठाहियो। त जहन्नमी जॾहिं जहन्नम जे अज़ाब खे ॾिसंदा त उतां जो हिकिड़ो दारोगा आहे, उनजो नालो आहे मालिक। त उनखे पुकारींदा या मालिक या मालिक, त 1000 साल खां पोइ पुछंदो हू छा आहे? त हू चवंदो ले यक़्दे अलैना रब्बुक, असांखे मौत ॾे, असांजे रब खे चओ त असांखे मौत ॾे, एॾो अज़ाब आहे त असांखे मौत ॾे। त हू चवंदो इन को माक़सून, हिते मौत न आहे, हिते तव्हांखे न ज़िंदगी आहे न मौत, हमेशह रहणो आहे। त हू चवंदो त असांखे भला किनारे लॻा, ले यू ख़फ़िफ़ अन्ना मिनल अज़ाब, असांखे किनारे लॻा, अज़ाब में कमी कर। त अलाह ताला जी तरफ़ इशारो कंदो तव्हां पंहिंजे रब खे पुकारियो। त 1000 इमाम आमश हिन हदीस खे रवायत कयो आहे। त उहो फरमाए थो त 1000 ताईं चवंदा या रब्बना या रब्बना, 1000 साल खां पोइ अलाह ताला पुछंदो छा आहे? त हू चवंदा ग़लबत अलैना शिकवतुना व कुन्ना क़ौमन दालिन रब्बना अख़रिजना मिनहा फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून, यार असां पंहिंजी जानूं ते ज़ुल्म कयो, असांजो नफ़्स असां ते ग़ालिब आयो, असां वॾा बदबख़्त हासीं, हिकु वारे असांखे ज़िंदगी ॾे, हिन अज़ाब खां वापसी ॾे, असां तुंहिंजी का नाफ़रमानी कयूं त असां जहिड़ो को बदबख़्त न आहे। अलाह ताला फरमाईंदो इख़्सौफ़ी आहे वला तुकल्लिमून, हाणे हमेशह हिन में पिया हुजो, मूंसां कलाम न कयो। त इहो सभिनी खां जेको सख़्तु अज़ाब आहे उहो अलाह जी नाराज़गी आहे। ऐं सभिनी खां जेका जन्नत में वॾो इनाम आहे उहा अलाह जी रज़ामंदी आहे। असां सां को दुनिया जो वॾो ऑफिसर, ब्यूरोक्रेट या इन खां अपर लेवल ते जेको बि राज़ी थी थो वञे त असां सम्झूं था असांजा कम थी वेंदा। को सिटिंग प्राइम मिनिस्टर आहे, असां सां हुनजी दोस्ती असां चऊं था त बसि हाणे असांजा मामला सही थी वेंदा। हीउ बादशाहनि जो बादशाह आहे, सुभान अल्लाह, जंहिंखे को ज़वाल न आहे। अल मलिको
ला शरीक ला अल मलिकु ला निद ला जी उहो बादशाह जंहिंजो को शरीक न आहे, शरीक जंहिंजो न को आहे, को मुशीर सानी न न आहे, आहे। जंहिंजो को वज़ीर न आहे, जंहिंजी का मिसल न आहे, जंहिंजी का मिसाल न सुभान आहे, अल्लाह। जेको मालिक मुमालिक मलिक मुक़्तदिर आहे, जी हाँ जी हाँ जेको तने तनहा आहे, जी हाँ जेको ज़ौफ़ खां पाक आहे, निंड खां पाक आहे, ऊंघ खां पाक आहे, जी हाँ। हर शइ खां। त बहरोबर में हुनजी हुकूमत आहे, नारी ते नूरी ते ख़ुश्क ते तर्द ते हर शइ ते हुनजी बादशाहत आहे। जी। उन खे राज़ी करण जो ही अशरो आहे, अशरो आहे हे सुभान आहे अल्लाह। मग़फ़िरत जो। असां हिन ॾींहंनि में असां जेकॾहिं असां सां रब थियो, मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू, जेको अलाह जो थी वेंदो आहे पोइ सॼी दुनिया रब में राज़ी बि- सब सभु राज़ी बेशक। त ही अवां जेका ॻाल्हि इंट्रो में कई, मां उहा ई ॻाल्हि चवंदुसि त जी, ही जी। अशरो जेको आहे इन खे असां जेको आहे सो इस्तिग़फ़ार कयूं जी हाँ ऐं निदामत कयूं ऐं घणे मां घणो रुजू कयूं अलाह ॾे हाँ ऐं तस्बीहात जो इहतमाम जी मौलाना साहब ये ॻाल्हि ॾिसो केॾी ख़ूबसूरत आहे त जॾहिं इंसानु इक़रार करे वठंदो आहे न पंहिंजी ग़लती जो, त अॻियों माण्हू बीह रहंदो आहे ईअं करे त तूं ईअं कयो। ऐं रब जी ज़ात केॾी रहीम आहे, जिते असीं पढ़ूं था त रब कहार बि आहे, पर हुते रब उन खां वधीक रहीम आहे, जेको इंसानु तस्लीम करे उते अचे थो त रब उनखे बेहिसाब ॾिए थो, रब बख़्शे थो, पंहिंजी रहमतुनि जे साए में उनखे वठे थो। सो गुनाहनि जो इक़रार करणु पंहिंजे रब जे अॻियां, नंढा वॾा बेगुनाह उन बेध्यानीअ में जेको बि इंसान खां थी वञे थो, उहो रब खे केॾो न उहो अमल पसंदि हूंदो। मां चाहींदसि हिन हवाले सां थोरो ॻाल्हाइजो। अल्लाह ताला खां मूसा अलैहिस्सलाम कलाम कयो हा कोहे तूर ते, कलीमुल्लाह हो, त हुन अल्लाह ताला खां चयो क़रीबुन अंत फ उनाजीक फ अम बईदुन फ उनादीक, या अल्लाह तूं जे वेझो आहीं त मां आस्ते ॻाल्हायां, हा ऐं जेकॾहिं तूं परे आहीं त मां थोरो तेज़ थोरो ॻाल्हायां। तेज़ कलाम कयां। जी जी हा फ इन्नी उहिसो हुस्न सोतिक फला अराक, जी मां तुंहिंजी आवाज़ जी लज़त महसूसु कयां थो पर मां ॾिसी त नथो सघां। त अलाह ताला छा फरमायो? अलाह फरमायो या मूसा अना ख़ल्फ़क व अमामक अन यमीनिक व शिमालिक, ए मूसा मां तुंहिंजे साॼे खाॿे साम्हूं पोयां मौजूदु आहियां। अना इंद अब्द हीन यज़कुरुनी अवाना माउ हीन यदूनी, जॾहिं बानो दिलि में ख़्यालु कंदो आहे त मां हुनजे ख़्याल जो बि इदराक कंदो आहियां, सुभान अल्लाह। जॾहिं हू चप चोरींदो आहे त मां हुनजी कलाम खे सम्झंदो आहियां। जी मूसा मां तुंहिंजे वेझो आहियां, छा रग जे वेझो आहियां। त अलाह ताला खे जेका अवां ॻाल्हि कई त असां दिलि ई दिलि में जेकॾहिं का ॻाल्हि कयूं, उहो हिकिड़ो वाक़ियो यादि अची वियो मां तव्हांखे। जी जी नबी अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़े जी जी मौलाना साहब माफ़ कजो, जी, जी। इंटरप्ट कयो अथमि, वाक़ियो ज़रूरु ॿुधणु हा, चाहींदमि, बिल्कुलु। दिलि सां ॿुधणु चाहींदमि, पर अमां इजाज़त ॾियो पहिरीं ब्रेक वठूं था। नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, टपाल मेज़बान पीअण सां हिकु नओं जोश ऐं ताज़गी मिले थी, जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगरम रखे थी। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी, अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव अवां ताईं पहुचाई वञे पई मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां, ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, टपाल मेज़बान अवां खे चुस्त ऐं तवानो रखे थी, ख़ासि तौर ते रोज़ो खुलण खां बाद। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं पाण रोज़ो रखंदा आहियूं, उहो जॾहिं सहरीअ जो वक़्तु हुजे थो ऐं जंहिं वक़्तु असीं रोज़ो इफ़्तार करे रहिया हूंदा आहियूं, त पोइ सॼे ॾींहं में फास्टिंग खां पोइ क्रेविंग थोरी हूंदी आहे चांहि जी, त टपाल मेज़बान तमामु सुठो ऑप्शन अथव। ऐं टपाल मेज़बान मुंहिंजे ख़्याल सां हर घर में ज़रूरु इस्तेमालु कई वेंदी आहे। अॻियां वधूं था, हिन वक़्तु नाले मिठो मैसर साहिबु, गुलाम नबी मैसर साहिबु, जिन जा फ़र्ज़ंद असांखे जॉइन करे चुका आहिनि, तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा नाज़रीन, असां ॻाल्हि कंदा आहियूं अॻियां वधण जी, उन ई तरह जीअं दुनिया अॻियां वधण जी ॻाल्हि करे रही हूंदी आहे, जीअं डेवलप्ड कंट्रीज़ ॾींहों ॾींहुं असांखे ख़ूबसूरत नज़र ईंदा आहिनि, टेक्नोलॉजी जे हवाले सां असांखे मज़बूत नज़र ईंदा आहिनि, न्यूक्लियर पावर में असांखे मज़बूत तरीन दुनिया जा उहे मुल्क नज़र अची रहिया हूंदा आहिनि। पर हिन वक़्तु जेके असांजे इंटेलेक्चुअल्स आहिनि, उहे असांखे किथे किथे ध्यानु छिकराइनि पिया वर्ल्ड वॉर 3 जी तरफ़। ऐं जॾहिं असां उन्हनि दुनिया जी
कुवतुनि खे, उन दुनिया जी ताक़तुनि खे ॾिसूं था। ऐं असां जॾहिं वरी असां जहिड़ा कंट्रीज़ ॾिसूं था या मिडल ईस्ट खे जॾहिं असां ॾिसूं था त सॼो मिडल ईस्ट हिन वक़्तु जंग जी उन लपेट में अची वियो आहे। अच्छा, हिकिड़ो सुवालु हिते पैदा थिए थो, माना इहो सुवालु मुंहिंजे ज़हन में पैदा थियो, यकीनन अवां सभिनी जे ज़हन में पैदा थींदो हूंदो त छा इहे जंगियूं सिर्फ़ु हाणोके दौर जूं आहिनि। ऐं अवां ऐं असां सभु ॼाणूं था, जॾहिं बि असां तारीख़ जा उहे वर्क उथलाईंदा आहियूं, उहा इस्लामिक हिस्ट्री हुजे या दुनिया जी तारीख़, तव्हां जेको आहे सो उन जा वर्क उथलायो, तव्हां पढ़ो ऐं ॿुधो, तव्हांखे ख़बर पवंदी त अवाइली दौर खां जंगियूं हुयूं, झेड़ा हुया, फ़साद हुया ऐं माण्हुनि जा इख़्तिलाफ़ थींदा हुया ऐं पोइ वरी उहे कन्फ्लिक्ट्स जेको आहे उहे रिज़ॉल्व बि थींदा हुया। पर पहिरीं जो जेको दौरु हूंदो हुओ उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो स्क्रीन जो दौरु कोन हूंदो हुयो, सोशल मीडिया जो उहो दौरु कोन हूंदो हुयो, त तमामु शयूं स्क्रीन जे अॻियां हर माण्हू जे साम्हूं कोन ईंदियूं हुयूं। अॼु जॾहिं त असां जंहिं दौर में रहूं था उते मिसइंफॉर्मेशन बि आहे, उते डिसइंफॉर्मेशन बि आहे, पर उन जे बावजूद बि कुझु जेके हक़ीक़तूं आहिनि उन खां पाण जेको आहे न मुंहुं कोन था मोड़े सघूं। डिजिटल शयूं, गैजेट्स, उहे तमामु शयूं जेके पाण सभु इस्तेमालु कंदा हूंदा आहियूं। वरी जॾहिं AI जी ॻाल्हि कयूं था त AI जे थ्रू दुनिया में जेको आहे न हिन वक़्तु जंगियूं जेके आहिनि उहे लॻनि पियूं। आयतुल्ला अली ख़ामनाई जी शहादत जो जॾहिं पाण ज़िक्र कयूं था त उन्हनि खे AI टूल्स जे थ्रू जेको आहे न उन्हनि खे जाचो पियो वियो त हू छा कनि पिया या उन्हनि जूं हिकमत अमलियूं छा आहिनि, उन्हनि खे ट्रेस कयो वियो पिए। उन खां पोइ F-30 फाइटर जेट्स जेको आहे उन्हनि जे ज़रिए उन्हनि खे जॾहिं टारगेट कयो वञे थो, उन्हनि खे शहीद कयो वञे थो। दुनिया भले वञी किथे बि पहुचे, तव्हीं AI जे थ्रू विढ़ो, अवां भले केतिरा बि ताक़तवर मुल्क हुजो, पर उन जे बावजूदि हिकु सबक़ु मिले थो। मां इन ॻाल्हि खे इन हद ताईं सम्झी सघी आहियां त हिकु सबक़ु मिले थो, दुनिया खे मज़हबनि जी ज़रूरत आहे, दुनिया खे एके जी ज़रूरत आहे, दुनिया खे ॿधी जी ज़रूरत आहे ऐं दुनिया खे रूल्स ऐं रेगुलेशन्स जी ज़रूरत आहे। दुनिया खे इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त जॾहिं को बि मुआहिदो कोन मञियो वेंदो आहे ऐं का डेट ॾिनी वेंदी आहे त उन खां अॻु में अटैक कोन कयो वेंदो आहे। दुनिया खे अॼु बि तालीम जी ज़रूरत आहे। उन ते अॼु जे असां हिन ट्रांसमिशन में ॻाल्हाईंदासीं ऐं जेके असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, मौलाना इमरान अली जलबाणी साहिबु मौजूदु आहिनि, गुलाम नबी मैसर साहिबु मौजूदु आहिनि, नाले मिठो मैसर साहिबु पाण जनाब तशरीफ़ फ़रमा आहिनि, त उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। अच्छा मौलाना साहिबु, असां जॾहिं दुनिया जी उन्हनि ताक़तुनि जी ॻाल्हि कयूं था, उन्हनि कुवतुनि जी ॻाल्हि कयूं था, वरी जॾहिं ईरान खे पाण ॾिसूं था ऐं आयतुल्ला अली ख़ामनाई जी जॾहिं शहादत ॾिसूं था ऐं उते जेको क्राउड ॾिसूं था, उते हिकु शइ वाज़े थिए थी, ख़बर पवे थी त जेके उहा क़ौम आहे जेका हुसैनी आहे, जंहिं वटि ईमान आहे, उहे निडर आहिनि, उहे बहादुर आहिनि। इहा बहादुरी कीअं थी पैदा थिए जॾहिं दुनिया जी ताक़त तव्हां खां वधीक आहे, तव्हां ॼाणो था, उन जे बावजूदि बि इहा बहादुरी या कलमे जी बहादुरी आहे? मां चाहींदसि त हिन ते बयानु फ़रमायो। मां पहिरियां तो जेका ॻाल्हि मां छॾी उन खे करे मां इहो जवाबु ॾींदुसि। जी हा, जी हा। मां पहिरियां इहा ॻाल्हि पे कई त अलाह जे बारे में तव्हां ॻाल्हि कई त इंसानु सरगोशी कंदो आहे त अलाह ॼाणींदो आहे। त मूंखे हिकिड़ो मूंखे किसो यादि आयो, उहो मूंखां रहिजी वेंदो। हिकिड़ो साहबी हो नबी अलैहिस्सलाम जी ख़िदमत में पेश थियो, उन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, मां पैसो गॾु कयां थो ऐं मुंहिंजो पीउ उनखे ख़र्चु करे छॾे थो। मां पैसो गॾु कयां थो, मुंहिंजो पीउ ख़र्चु करे छॾे थो, त महिरबानी करे मुंहिंजे पीउ खे घुराए उनखे थोरी तंबीह कयो। त उनखे इतला मिलंदी आहे उनजे पीउ खे, त उनखे वॾो दिलि में सदमो थींदो आहे त मुंहिंजो पुटु जॾहिं वॾो थियो ऐं पेरनि ते बीठो ऐं पैसा हुन मूंखे कुझु कमाए ॾिना त हुन वञी रसूल खे शिकायत कई, त हुन दिलि ई दिलि में अशार चया। अरब जेके आहे फिल बदी बग़ैर सोचे अशार चवंदा हुआ, फिल बदी अशार चवंदा हुआ। त हुन ज़ुबान सां न चया, न हुनजे कन ॿुधा, पर हुन दिलि में चया अलाह अर्श ते ॿुधा। त हुनजे अचण खां पहिरियां जिब्रील अमीन असांजे रसूल वटि पहुतो त या रसूल हिननि जो मुकालमो बाद में कजो, पर पहिरियां हिन पोड़े खां उहे अशार ज़रूरु ॿुधिजो जेको हिनजे दिलि चया, जेके हिनजे कन न आहिनि ॿुधा, पर अलाह अर्श ते ॿुधा। हू जॾहिं पहुचंदो आहे त नबी अलैहिस्सलाम फरमाईंदो आहे या फुला अंशदिल अबियात, तूं पहिरियां मूंखे उहे शेर ॿुधा। तूं वॾो हैरान थींदो आहे त मूं त उहे ज़ुबान सां चया ई न, ऐं अलाह जे रसूल खे इन जो इल्मु कीअं थियो? त उहो चवंदो आहे या रसूल जॾहिं मूंखे ख़बर पई त मुंहिंजे पुटु तव्हां वटि मुंहिंजी शिकायत कई त मूं दिलि में चयो ग़ज़ौतुक मौलूदन व मुंतुक याफ़िया तो अल्लो बिमा अजनी अलेक व तुन हलो
इज़ा लैलतन ज़ाफ़तक बिसुक्म लम अबित लिसुक्मिक साहिरन अतमलमलु कअन्नी अनल मतरूक दूनक बिल्लज़ी तुरिक्त बिही ऐनी फ़ऐनी तुहमलु तख़ाफ़ु रदा ऐनी फ़इन्नहा लतालम अन्नल मौत वक़्तुम मुअज्जलु फलम्मा बलगत सिन्न वल गायत अल्लती इलैहा मदा मा कुन्तु फ़ीका उअम्मिलु जअलत जज़ाए गिल्ज़तन व फ़ज़ाज़तन कअन्नक अंतल मुनइमुल मुतफ़द्दिलु फ़लैतक इल्लम तरा हक़्क़ अबूवती फ़अल्त कमल जारुल मुसाकिबु यफ़अलु फ़ओलैतनी हक़्क़ल जिवार वलम तकुन अलैहि बिमालिन दून मालिक तबख़लु। इहे अशार हुन चया। हाणे उन जो मुख़्तसिर तर्जुमो इहो आहे त तूं जॾहिं नंढड़ो आहीं त मूं तोखे पालियो ऐं जॾहिं तूं बीमार थींदे त मां सॼी राति बेदार हूंदो हुउसि ऐं मां तुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदो हुउसि त हीउ वॾो थिए परवान चढ़े ऐं हिन में मज़बूती अचे, हीउ खाए पीए ऐं पंहिंजो कमाए। ऐं जॾहिं तूं उन जॻह ते पहुते ऐं जॾहिं तूं कमाइण जहिड़ो थिए ऐं तो कुझु पैसा कमाए मूंखे ॾिना त मुंहिंजी शिकायत तूं रसूलुल्लाह वटि खणी आए। जेकॾहिं तूं मूंखे पीउ जो हक़ न पियो ॾेई सघीं त कम अज़ कम कंहिं पाड़े वारो जो हक़ ॾींहुं आहे त उहो पाड़े वारे जो ख़्यालु कंदो आहे ऐं तूं मुंहिंजे पैसनि ते मूंखे जतलाईं थो। त इहे अशार ॿुधण खां पोइ नबी साईं खां ॻोढ़ा वहणु लॻा ऐं नबी साईं फरमायो अंत व मालुक ले अबीक, तूं ऐं तुंहिंजो माल तुंहिंजे पीउ जा। इन में हिकिड़ो सबक़ु आहे या हदीस बुखारी आहे त जेको तव्हां पुटु कमाए थो उन ते पीउ जो पूरो हक़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पीउ खे कॾहिं न रंजाइजे। ऐं टियों सबक़ु इन में जेको मिलियो जेको तव्हां ऐं मां इंटरेक्शन कयूं पिया त अलाह दिलि जा राज़ कीअं ॼाणे थो। सुभान अल्लाह। जेके हिन जे दिलि में आहे अलाह अर्श ते ॿुधा। सुभान अल्लाह। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई जेका जदीद ॾिसो जॾहिं बि जंगूं थींदियूं आहिनि त मलिका बिल्कीस पंहिंजे सिपाहियुनि खे ॿुधायो, हिन खां पुछो त सुलेमान अल इस्लाम जी सल्तनत जे बारे में पुछो, मुख़्तसर ॿुधायां थो त हुन चयो वॾी ताक़त वारो आहे। त हुननि सलाह कई त हाणे ॿुधाए मां छा कयां। त जेके हेठियां सलाहकार हूंदा आहिनि माराईंदा बि आहिनि ऐं बचाईंदा बि आहिनि। त उन्हनि चयो त असां जंग करण लाइ तयारु आहियूं ऐं असां वॾा ताक़त वारा आहियूं, नानो ज़ुकू आहे। हुन चयो न इन्नल मुलूक इज़ा दख़लू करियतन अफ़सदूहा वजअलू अइज़त अहलिहा व अज़िल्ला। जॾहिं बादशाह ताक़तवर माण्हू कंहिं मुल्क में दाख़िल थींदा आहिनि त हू न ॾिसंदा त हीउ रईस ज़ादो आहे, हीउ ग़रीब आहे, पोइ हू बराबरि करे हुनजी इज़त खे पामाल करे छॾींदा आहिनि। हू मूंखे न ॾिसंदा त मां मलिक बिल्कीस मुंहिंजी इज़त जो सत्यानाश थींदो जेकॾहिं हुन एॾी ताक़त वारो आहे त छा कयो त हुन ॾे तोहफ़ा ताइफ़ खणी वञो। त मतिलबु हुन हिकमत ॿुधाई त कॾहिं बि पाण खां वधीक ताक़तवर सां हरू भरू जंग न जोटी वञे, जेका असांखे क़ुर मां सबक़ु मिलियो। ॿियो जेको सबक़ु असांजे नबी साईं तव्हां ॻाल्हि कई त फतह मक्का ते कई त नबी साईं ताक़तवर आहे। नबी साईं वटि 10,000 जो जथो हो, थोरा माण्हू न हुआ। जॾहिं मक्का नबी साईं छॾियो हो मदीना में त 3 ॼणा हुआ ऐं जॾहिं मके में वरी वापसि आया फतह करण जे लाइ त 10,000 जो जथो हो। त 10,000 वॾी तादाद हुई। त जॾहिं दाख़िल थिया त नबी साईं खे ताक़त ई त हुन खां बदिलो अची सघनि पिया, पर उन ताक़त जे बावजूदि नबी साईं फरमायो त ॿार खे न मारिजो, वण न किराइजो, औरत ते हमिलो न कजो, घर जो दरवाज़ो हुजे त उनखे न किराइजो, कंहिंजे मथां तलवार न खणिजो, केरु तलवार सरेंडर करे उनखे माफ़ करे छॾियो। त ईअं जॾहिं नबी साईं दाख़िल थिया त जेको अबू सुफ़ियान हो उन परे खां ॾिठो त हुन चयो त अॼु हीउ वॾो बादशाह थी आयो आहे। त हुन चयो न हाज़ा रसूलुल्लाह बैनल मुहाजिरिन व अंसार, हीअ रसूल आहे। रसूल जी हिकिड़ी सिफ़त हुई, उहा इहा हुई त नबी साईं जॾहिं मक्का में एंटर थिया त हुनजो कंधु झुकियल हो। जेका उठनी जॾहिं उठनी ते नबी साईं सवार हा कसवा, त उन सां पालान सां नबी साईं जो कंधु मुबारक लॻल हो। त मां न कयो ला इलाहा इल्लल्लाह वहदा, मूं न कयो अलाह कयो, नसर अब्द बाने जी मदद कई, अंजज़ वादा वादे खे पूरो कयो, हज़म अल अहज़ाब वहदा हिन सभिनी खे अलाह शिकस्त ॾिनी, मूं न ॾिनी। त इहा आजिज़ी सां नबी साईं मक्का में एंटर थिया ऐं उन्हनि खे माफ़ कयो। ताक़त हुई, नबी साईं पुछो त मां तव्हां छा कयां, त हुननि चयो त तव्हां अखुन करीमुन वबनो करीमुन, करीम पीउ जा करीम पुटु आहियो, करम कयो। त नबी साईं फरमायो ला तसरीब अलैकुम, तव्हां ते को हिसाब ई न आहे, मां उहो थो कयां जेको यूसुफ पंहिंजे भाइरनि सां कयो। सुभान अल्लाह। हाणे इहा हो नबी
हा थोरो मां इहो तव्हां जेका हिस्ट्री ॻाल्हि कई त पहिरियां बि अवाइली में जंगूं विढ़ंदा हुआ हा हा त बादशाह जॾहिं हमिलो कंदा आहिनि त उन्हनि जो तरीक़ो ॿियो हूंदो आहे। जी हा नबी जॾहिं कंहिं ते हमिलो कंदा आहिनि त उन्हनि जो बग़ैर खून जेको तव्हां चयो त को रत न वियो ऐं मको फतह थी वियो, उहे नबी साईं जा अख़लाक ॾिसी बेशक बेशक त सुलेमान अल इस्लाम पंहिंजी ताक़त ॾेखारी, हुन ताक़त ॾेखारी हुनजी वॾी ताक़त हुई। ऐं उनखे ॾिसी मलका बिल्कीस जॾहिं पहुती, सुलेमान अल इस्लाम हुनजे तख़्त खे ग़लति सलत करे रखियो त हुन चयो ॾिसो हीउ तख़्तु मुंहिंजो कहिड़ो आहे, त मलका बिल्कीस सम्झी वई त हीउ मूं वारो ई आहे। हा छो जो सुलेमान अल इस्लाम जेके मजलिस हुई हा 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 उन में चयो त मई याती बि अर्श हा क़बल ऐं यातूनी मुस्लिमीन, हुनजे मुस्लमान थियण खां पहिरियां हुनजो तख़्तु मोट केरु खणी ईंदो। काल इफ़रीतु मिनल जिन, हाणे ॻाल्हि था कयूं जेका तव्हां ॻाल्हि कई जी हा त जिन्हनि जी जमात चयो माना जेके एटमी ताक़तूं सम्झो, हा हा जिस्मानी ताक़तूं, जीअं तव्हां US जी ॻाल्हि शैतानी कई, ताक़तूं दुनिया जी ताक़त ॻाल्हि कई, उन चयो अना आती कबी क़बल अन तक़ूम मिन मक़ामिक, तव्हांजे मजलिस बरख़ास्त खां पहिरियां हिते फ़लस्तीन में तख़्त पहुची वेंदो यमन मां। इहा ही जिस्मानी ताक़त कुवत। त सुलेमान सब चयो न इन खां पहिरियां काल लज़ी इंदहु इल्मु मिनल किताब, चयो हिकिड़े शख़्स आसिफ बिन बरखिया जंहिंखे असां तौरेत जो थोरो इल्मु ॾिनो हो, हीउ जेको रूहानी इल्मु आहे उहो वधीक ताक़तवर आहे। उन चयो तव्हांजी अखि छिंभण खां पहिरियां तख़्त तव्हां वटि हूंदो। सुभान अल्लाह। हुन अखि कान छिंभी त तख़्त मौजूदु हूंदो। त हींअर बि मां अव्हां प्रोग्राम में चवां त ताक़त जेका असल आहे उहा रूहानी आहे। सुभान अल्लाह। हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई त इमाम जेका खुमनाई जी ॻाल्हि कई त उन में रूहानी जेकॾहिं जज़्बो ईमान आहे त हुननि खे ही सुपर पावर नज़र नथो अचे। हू सम्झनि था त असल जेको पावर आहे न उहो ला इलाहा इल्लल्लाह जो यकीन आहे। बेशक बेशक। ही ला इलाहा इल्लल्लाह, मां थोरी ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ, जेकॾहिं ज़ुबान ते आहिनि त हीअ अल्फाज़ आहिनि, अगरि ही दिमाग़ में आहिनि त हीअ अफ़कार आहिनि, अगरि ही कन में आहिनि त हीअ आवाज़ आहिनि, अगरि ही ला इलाहा इल्लल्लाह किताब में आहिनि त हुरूफ़ आहिनि, पर ही जॾहिं दिलि में अची वञनि त ही ईमान आहे। सुभान अल्लाह। ईमान जी जेका ताक़त आहे न उहा हिननि जेके मादी शयुनि खां वधीक आहे। ही जेके मादी असांखे नज़र अचनि थियूं, हिकिड़े साहबी मिस्र में वञी वॾे महल जे अॻियां चयो ला इलाहा इल्लल्लाह वहदा, त उहो मिस्र जो जेको महल हो उहो ज़मीन में हलियो वियो। सुभान अल्लाह। छो जो हुन इन मादी शयुनि खे न ॾिठो, हुन ईमान जे यकीन सां उहो जुमिलो चयो। सुभान अल्लाह। त यकीन जेको दिलि में अची वेंदो आहे न, उन जे अॻियां का बि सुपर पावर न आहे। सुभान अल्लाह। बेशक। ही जेके बि तव्हां ॾिसो था इहे मादी शयूं आहिनि। असांजो हींअर बि जेकॾहिं पाण डाइवर्ट कयूं, यकीन अलाह ते आणियूं, उहो ई निज़ाम हलंदो जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में अलाह ताला मुस्लमाननि खे हुकूमत ॾिनी। 800 साल मुस्लमाननि हुकूमत कई। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु मदीने में वेही ॿुधाईंदो त फलाणो काफ़िलो तव्हां ते हमिलो करण वारो आहे। न टेक्नोलॉजी ही, न टेलीफोन हो, न AI ही, न का राब्ते जा सिलसिला न हुया। बिल्कुलु। तॾहिं बि सॼी दुनिया में निज़ाम पियो हलियो। अफ्रीका बि फतह हो तव्हांजो, यूरोप तव्हांजो फतह हो, एशिया जो तव्हांजो। ॾाढे सुहिणे अंदाज़ सां तव्हां ॻाल्हि ॿोल कई आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां बयानु फरमायो आहे। असां पहिरीं साही जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ वापसि अची करे नातिया कलाम बि ॿुधंदासीं, वधीक डिस्कशन बि कंदासीं। नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइको ॾींदी आहे। उन जे लाइ ई टपाल मेज़बान सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु अव्हां ताईं पहुचाई वञे पई ऐं ट्रांसमिशन लाइव अव्हां ताईं हिन वक़्तु पहुचे पई। त स्क्रीन ते नंबर हले पियो, तव्हां डायल करे सघो था, शामिलु थी सघो था हिन ट्रांसमिशन में। ऐं को बि जेकॾहिं सुवालु आहे ऐं को मामिलो आहे जंहिं ते तव्हां मुंधल आहियो ऐं तव्हां सम्झो था त हीउ जेकॾहिं कंहिं आलम दीन सां डिस्कस कयो वञे त उहो मुंझारो ख़तमु थींदो, त तव्हां असां सां राब्ते में अची सघो था ऐं हिन ट्रांसमिशन में तव्हांखे शामिलु कंदासीं। सुवाल ज़रूरु मौलाना साहब मौजूदु आहिनि, उन्हनि ताईं पहुचाईंदासीं, जवाबु वठंदासीं। ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था। नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि,
माशाअल्लाह सां माह रमज़ान जो महीनो ऐं तव्हां त वक़्तन फ़वक़्तन असांजी हिन ट्रांसमिशन जो हिसो आहियो ऐं तव्हीं त मेरान टेलीविज़न जो 12 महीना पिया हलूं माशाअल्लाह हा माशाअल्लाह सां सो माह रमज़ान जो महीनो कीअं पियो गुज़रे ही ॿियो अशरो कीअं पियो गुज़रे कीअं आहिनि रहमतूं माह बरकतूं रमज़ान हिकिड़ो बरकतुनि वारो महीनो आहे जी ऐं अलाह जे जेका रहमत आहे उन जो वॾो वसकारो आहे हा ऐं पोइ जीअं बरसाति ॾिसंदी आहे त न ॾिसंदी आहे त ज़मीन जेका ज़रख़ेज़ कहिड़ी आहे कलर कहिड़ो आहे जी हा पई वसंदी आहे अलाह जी रहमत बि उन माना बरसाति जे माननि था हिन में केतिरा ई जेके गुनाहगार जेके माण्हू आहिनि उहे बख़्शिश तलब कनि था ऐं बेशक अलाह करीम आहे हिन भलारे महीने जे सदके में उहो उन जे गुनाहनि खे दरगुज़र करे थो ऐं माण्हूअ खे हिकिड़ो माना मौक़ो फ़राहम रब साईं कयो आहे ज़िंदगीअ में त तव्हां रुजू कयो मूं अलाह सां पंहिंजे गुनाहनि ते पेशेमान थियो ताकी मां तव्हांखे हितां अछो उजरो करे पाण वटि घुरायां सुभान अल्लाह जेॾी महिल मुंहिंजे बारगाह में अचो त तव्हांजो कंधु पंहिंजे गुनाहनि जे हिसाब सां झुकियल न रहे हा हा त इहो रब करीम जो हिकिड़ो वॾो करम आहे सुभान अल्लाह ऐं भलारो महीनो 12 महीननि में हिकिड़ो चकर ईंदो आहे महिमान महीनो सही था चओ ऐं सभिनि जे लाइ हिकिड़ियूं सआदतूं ख़ुशियूं रहमतूं ऐं बरकतूं रहमतूं, फज़ीलतूं बेशक सभु शयूं खणी ईंदो आहे हा 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 पोइ के माण्हू मुस्तफ़ीज़ थियनि था के अहिड़ा माना आहिनि जेके हेॾी रहमत जे वसण जे बावजूदि बि ना उमीद रहिजी था वञनि अल्लाह त ना उमीद रहे न रहे माण्हू अलाह तबारक व ताला ख़ुदि चयो आहे त मुंहिंजा जेके आहिनि खज़ाना बि खुलियल आहिनि ऐं मुंहिंजा बख़्शिश जा दरवाज़ा बि खुलियल आहिनि तव्हां अचो त बेशक असांखे वधि में वधि जेको आहे अलाह तबारक व ताला जी बारगाह में पंहिंजे गुनाहनि ते पेशेमानी करे माफ़ी तलब करणु खपे उन खां बेशक सही पिया चओ ना उमीदी आज को क्षण आदिसन सो ना उमीदी जेका आहे उहा न हुजणु खपे रब जी ज़ात वॾी आहे ऐं असां जॾहिं चवंदा आहिनि न को मामिलो परवरदिगार सां डिस्कस कयो वेंदो आहे न अलाह साईं सां मामला माना बाक़ाइदे वेही करे रब सां जॾहिं मामला डिस्कस थींदा आहिनि त उहो रब जी ज़ात ॿुधंदड़ हूंदी आहे ऐं जॾहिं इंसानी गेबी मदद मिली वञे त पोइ इंसानी मदद जी ज़रूरत न हूंदी आहे अच्छा नाले मिठ मैसर साहिबु ईअं महसूसु थींदो आहे तव्हांखे त गणप वारा जेके ॾींहं हूंदा आहिनि उहे झटि गुज़री वेंदा आहिनि महीना हा माह रमज़ान जो महीनो महसूसु थींदो आहे तव्हांखे जल्दी गुज़री थो वञे हा बि उहो छा त हिकु त रहमत सां टुपटार आहे हा जीअं राति सुकून जी आहे जल्दी गुज़रियो वञे जी ॾींहुं हल हलां माण्हू सुबुह जो फजर नमाज़ पढ़े वरी ब्रेकफास्ट करे नाश्ता करे नेरनूं करे दुनिया जा कमकारियूं करे वरी थोरो घड़ी पल आराम करे पर उन जे हिसाब में साॻाई राति जा कलाक तव्हां सुम्हियो वरी उथियो जल्द गुज़री आहे सही माना आराम ऐं सुकून निंड बि हिकिड़ो आराम ऐं सुकून आहे रहमत जो हिकिड़ो किसो आहे माना क़िस्म आहे जेके निंड खां माना महरूम आहिनि उन्हनि खां पुछो त इहा रहमत केॾी वॾी आहे सही तो ही रहमतुनि जो भरियो महीनो आहे न उन करे जल्दी गुज़रियो थो वञे बिल्कुलु ईअं आहे ईअं ई आहे ऐं माह रमज़ान जो महीनो माना हमेशह ईअं ई प्रैक्टिस रही आहे न त जीअं माह रमज़ान जो महीनो ईंदो आहे स्टूडियो चेंज हूंदो आहे ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वेंदी आहे ऐं कीअं पहिरियों रोज़ो ऐं कीअं शुरूआति थींदी आहे अॼु माशाअल्लाह सां 12हें रोज़े में पाण सभु मौजूदु आहियूं ऐं ईअं ई माह रमज़ान जो महीनो ॾाढो जल्दी ॾाढो तकिड़ो गुज़री वेंदो आहे अच्छा उन खां अलावा घर में कीअं माना माहौल हूंदो आहे माशाअल्लाह तव्हांजा बच्चा अव्हां जी फैमिली बसि अल्हम्दुलिल्लाह अलाह जा अणगणिया अहसान आहिनि सभई रोज़ा रखनि था जी ऐं नंढड़ा माशाअल्लाह तव्हांजा वॾा जी 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 मुंहिंजो नंढड़ो त अॼु पेपर हुयुसि 6हीं क्लास जो राति मां कल्ह मना कई मांसि त मां चयो जेको तुंहिंजी उमिरि 13 साल आहे ऐं तुंहिंजे मथां रोज़ो अञा फ़र्ज़ु न आहे ऐं रोज़ो न रखजांइ ऐं तूं वरी सुबुह जो सवेरे वेंदे वरी वापसि ईंदे मूंखे चई मां नथो रखां वरी सुबुह पेपर ॾेई आयो मां चयो पेपर कीअं थियो चई बाबा फस्ट क्लास थियो मां चयो पोइ तूं जेको आहे सो रोज़ो चई रोज़ो त मूं रखियो अच्छा माना इहा हिकिड़ी ईमान जी कुवत आहे सही ऐं ॿियो अलाह तबारक व ताला वरी घर जी तरबियत बि त रब करीम जी सां जेका मोहबत जेको लाॻापो आहे न हा हा ॾिसो त तव्हां जेके जिहाद ते वञनि था ज़ाहिर ख़बर आहे न जिहाद करणु माना जंग जे मैदान में हा हा पंहिंजो सिर पेश करणु आहे उन जी का श्योरिटी न हूंदी आहे त को मां बची उतां वापसि ईंदुसि बिल्कुलु पर इहा अलाह जी मोहबत आहे अलाह जो इश्क़ आहे जेको इंसान खे इन मैदान में खणी थो वञे बेशक हीअ बि सभु जेके बि ॻाल्हियूं आहिनि जेके सिर्फ़ु अलाह जे लाइ आहिनि न इहे अलाह सां मोहबत जी हिकिड़ी झलक आहे हा सुभाणे माना माण्हू पंहिंजो सिर क़ुर्बान करे सघे थो पंहिंजी दौलत ॾेई थो छॾे
पंहिंजी हर शइ ॾेई थो तमामु छॾे। शयूं, जी हा। इहो मोहबत जो हिकिड़ो मक़ाम आहे। बेशक पोइ जंहिंखे जेतिरी मोहबत आहे उहो ओतिरी परवाज़ करे थो। हा, जंहिंखे जेतिरो नसीब थिए हा, थो या जेको ईअं आहे। जेतिरो घुरे थो पंहिंजे बिल्कुलु, परवरदिगार खां। बिल्कुलु। अच्छा, नाले मिठा साईं, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो जी, छा ॿुधाईंदव? हम्दे बारी ताला जी, पढ़ूं था। बिस्मिल्लाह, अल्लाह बिस्मिल्लाह। तबारक व तआला जी तौहीद। सुभान अल्लाह जी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तू बादशाह बे परवाह बाला, तू बादशाह बे परवाह बाला, या खुदा तू सखी मां गदा गर फकीर, तू बादशाह बे परवाह बाला, तू बादशाह बे। हुकूमत आत तुझिया तोखे परवाह कजिया, हुकूमत आत तुझिया तोखे परवाह कजिया, जियां वणई तीअं करी छो त कुल शैइन क़दीर, तू बादशाह बे परवाह बाला, तू बादशाह बे परवाह बाला, या खुदा तू सखी मां गदा गर फकीर, तू बादशाह बे। अगर का भी खता थे थी मगर माफी अता थे थी, अगर का भी खता थे थी मगर माफी अता थे थी, तू ढकी लज रखी छो त आहीं दिल पज़ीर, तू बादशाह बे परवाह बाला, तू बादशाह बे परवाह बाला, या खुदा तू सखी मां गदा गर फकीर, तू बादशाह बे। किना को जा तभी तू जा महेसर चे धनी मुझा, किना को जा तभी तू जा महेसर चे धनी मुझा, दे पना या अल्लाह छो त वक्त आहे आखिर, तू बादशाह बे परवाह बाला, या खुदा तू सखी मां गदा गर फकीर, तू बादशाह बे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। नाज़रीन, असां पहिरीं साही जी तरफ़ अॻियां वधूं था, उन खां पोइ ट्रांसमिशन खे कंटिन्यू कयूं था। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरों नंबर चांहि, टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। अज़मते रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मते रमज़ान हिन वक़्तु तव्हां ताईं पहुचाई वञे पई। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, टपाल मेज़बान जो
रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। मौलाना साहिबु तव्हांजे तरफ़ अॻियां वधूं था। इमरान साहिबु, माह रमज़ान जो महीनो, मां थोरो पर्सनली तव्हां खां बि ॼाणणु चाहींदमि। चवंदा आहिनि त माह रमज़ान जो महीनो सभिनीनि महीननि खे जॾहिं ॾिसिजे थो हिकु तोहफ़े तौरु असां सभिनी खे हिकिड़ो कंप्लीट पैकेज मिले थो। अव्हांजो माह रमज़ान कीअं गुज़रंदो आहे? रमज़ान बिल्कुलु मां हिकिड़ो जेको तव्हां जुमिलो चयो जी जी त अलाह ताला साल में 12 महीना ठाहिया हा ऐं महीननि जा नाला अरबन रखिया, हा पर रमज़ान जो नालो अलाह रखियो। सुभान अल्लाह। इहो अरबन न रखियो, जो अलाह ताला ख़ुदि क़ुरान पाक में आयत फरमाई त असां हिन क़ुर खे रमज़ान में नाज़िल फरमायो। सुभान अल्लाह। बेशक बेशक। त रमज़ान मुंहिंजो ईअं गुज़रे थो जो अल्हम्दुलिल्लाह रोज़नि जो एहतमाम आहे हा हा। ऐं नंढपण खां प्रैक्टिस आहे? नंढपण खां त न आहे, असां काफ़ी अरसे खां पोइ दीन जी तरफ़ वक़्तु लॻो। सही सही। बैचलर थी वियासीं, पोइ मां इल्मु पढ़ियो, तारीख़ जमी साहब वटि, पोइ बिल्कुलु बाक़ी हाणे जेको असांजा नंढड़ा आहिनि, जी जी मुंहिंजा 2 नंढड़ा आहिनि, माशाल्लाह माशाल्लाह। पर उन्हनि जी साईं जेका ॻाल्हि कई त हिकिड़ो 12 सालनि जो आहे, ॿियो नंढो आहे, त मुंहिंजा उहे बि रोज़ा रखंदा आहिनि। माशाल्लाह मां माशाल्लाह। उन्हनि खे ॾाढो मना कंदो आहियां त तव्हां ते फ़र्ज़ु न आहे, पर उनजे बावजूदि हिकिड़ो घर जो माहौल ॾिसी उहो रोज़ा रखनि था। त बिल्कुलु रोज़ानि जो माहौल हूंदो आहे। असांजे जेके घर जा भाती आहिनि, जेके मुंहिंजी अमड़ आहे, त उहे काफ़ी एजड आहिनि, पर उहे वरी बि सुबुह जो क़ुर जी तिलावत कंदा आहिनि। त उहो अमड़ जे तरफ़ खां जेको फेज़ मिले थो न, उहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। चवंदा आहिनि माउ जीअं हूंदी आहे न, औलाद में उहा झलक ज़रूरु नज़र ईंदी आहे, छो त सभ खां वधीक वक़्तु माउ ॾिए थी न। माउ जी दुआ ई आहे असल में। माशाल्लाह जी बिल्कुलु जी हा। अच्छा अलामा साहब, जॾहिं असीं चऊं था न मुसलमान, हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत लफ़्ज़ नज़र अचे थो मुसलमान, ऐं पोइ वरी जॾहिं अचे थो त अमल इंसान जो, तव्हां चओ कुझु था ऐं अव्हांजो अमल कुझु आहे, हक़ीक़त में हीअ डेफिनेशन छा आहे हिकु मुस्लिम हुजण जी? क़ुर जी आयत आहे त लिमा तक़ूलून मा ला तफ़अलून कबूर मक़तन इंदल्लाह अन तक़ूलू मा ला तफ़अलून। तव्हां उहा ॻाल्हि छो था कयो जंहिं ते अमल नथा कयो? सुभान अल्लाह। हिकिड़ी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते मन घड़त हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ी पोड़ी नबी साईं ॾियाई, हुन चयो या रसूला मुंहिंजो पुटु जेको आहे सो खंडु खाईंदो आहे, हिनखे मना कयो। त नबी साईं फरमायो त सुभाणे जा पोइ मां चवंदुसि, जॾहिं ॿिए ॾींहुं ईंदो आहे त नबी साईं मूंखे मना कंदो आहे। त उहा औरत चवंदी आहे रसूला इहा ॻाल्हि तव्हां कल्ह बि करे सघो पिया। त नबी साईं फरमायो कल्ह मां ख़ुदि खंडु खाईंदो हुअसि। हाणे इहा हिकिड़ी मन घड़त ॻाल्हि आहे, यानी कंहिंजो को न पेर आहे न सर आहे। छो जो उन अरबनि वटि खंडु नाले का शइ न हुई, उन ज़माने में खजूर हूंदी, गुड़ बि बाद जी पैदावार आहे पंजाब जी। त असल में इहा ॻाल्हि ग़लति आहे जेको इहो चवंदो आहे त तव्हां जेसि ताईं पाण अमल नथा कयो ॿियनि खे न चओ। हिकिड़ो पीउ आहे, मिसाल आहे, उहो कंहिं मजबूरी में गुनाह में हलियो वियो, ताश खेॾे थो, त हाणे हुनजो पुट खे चवे त बाबा ताश न खेॾ, करे पियो थो ऐं झले थो पियो। न हू त सम्झो त मां ग़लती में अची वियुसि, त हाणे पुटु चए न तूं पाण खे त मूंखे सम्झणु आहे, ईअं त नथो थी सघे न। जेकॾहिं को फी शराबी थी वियो आहे त पुट खे त न चाहींदो न शराब पी, त उहो त न आहे त पुटु चए पहिरियां तूं पाण शराब पी। त ईअं न आहे, तव्हां उहा ॻाल्हि चई सघो था अगरचे तव्हां अमल न कयो। सही। मां चओ त हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। जी हा, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, ॿुधायो ज़रूरु। इमाम अहमद बिन हंबल, तव्हां चोथों इमाम आहे असांजो, उन जे ज़माने में हिकिड़ो फितनो हो। उन फितने जो इहो हो त क़ुर मख़लूक आहे, क़ुर इंसाननि जो ठहियलु किताबु आहे, ठीकु आहे। त उन ते कई उलमा बि हुआ, कई तबसरा थिया, कई माण्हू मुनाज़रा कया। सिर्फ़ु इमाम साहब वाइदो त उन जो न क़ुर अलाह जी किताबु आहे ऐं उन ॻाल्हि ते अब्बासी सल्तनत जो दौर जो वाक़ियो आहे। सही सही। त उन वक़्तु बादशाह आख़िरी ॾींहं ते चयो त सुभाणे इमाम अहमद बिन हंबल खे आंदो वञे ऐं हिन खे सरेआम कोड़ा हया वञनि, त ख़बर पए त बादशाह जी जेको नाफ़रमानी कंदो त उनजी सज़ा छा हूंदी। त हाणे मां ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां, तव्हांजे सुवाल जो जवाबु आहे हिन में। जी हा जी हा। त इमाम साहब जॾहिं गुज़रंदो आहे त हुनजे पेर में ॿेड़ियूं हूंदियूं आहिनि, हथ में हथकड़ियूं,
तुंहिंजे दिलि में ख़्यालु ईंदो आहे त जेकॾहिं मां बि चवां क़ुर मख़लूक आहे त जान बचाइण त सुन्नत आहे, जी हा जी हुनजे दिलि में ख़्यालु ईंदो आहे। सही त एतिरे में उन बगदाद में जेका अवाम हूंदी आहे, उन वॾो अवाम गफ़ीर हूंदी आहे, उन मझि मां हिकिड़ो धाड़ियल भॼंदो ईंदो आहे, चोर डाकू, उहो इमाम साहब जी ॿांह पकड़ंदो आहे, हुनखे चवंदो आहे इमाम साहब माण्हुनि जे कोड़नि जे डप खां तव्हां ईअं न चइजो त क़ुर मख़लूक आहे, मतां कोड़नि खां डिॼी वञो ऐं मौत खां डिॼी वञो। मूंखे हिननि अब्बासी सल्तनत वॾा कोड़ा आया आहिनि पर मूं अॼु ताईं चोरी न आहे छॾी, तव्हां इन कूड़नि जे डप खां सच ॻाल्हि खे न छॾिजो। इहा ॻाल्हि इमाम साहब जे दिलि में वेही वेंदी आहे। सुभान इमाम साहब हुनखे चई सघे पियो तूं पाण धाड़ियल मूं वक़्त जे इमाम खे सम्झाइण आई न। वाह वाह। हज़रत अली जो फरमान आहे उनदुरू मा काल ला तंदुरू मन काल, जेको चवे थो उन खे न ॾिसो, छा थो चए इहो ॿुधो। जॾहिं तव्हां इहो ॾिसंदो न केरु थो चए त तव्हां वॾे आलिम खां महरूम थी वेंदो, पर तव्हां जॾहिं इहो ॿुधंदो छा थो चए तव्हां जाहिल खां बि सिखंदो। त हुन इमाम साहब इहो ॾिठो तूं चवे छा थो, इहो न ॾिठी अथई चोर आहे, पर हुन जुमिलो छा चयो। त हुन वक़्त जे बादशाह जा कोड़ा खाधा ऐं हुनखे गशी तारी थी वई ऐं मौत जे वेझो हो, त हुन पंहिंजे वज़ीर खे मोकिलियो, हुनखे चए त हींअर बि तौबा ताइब थी वञे, मुंहिंजी ॻाल्हि ते अचे त मां छॾींदुसि। त हुनखे अहमद बिन अबी दाऊद उन वज़ीर जो नालो हो। त इमाम अहमद हुनखे चयो त पंहिंजे बादशाह खे चयो अॼु बि पंहिंजी ॻाल्हि तां फिरी वञे, सुभाणे अलाह जी दरबार में मां हिनखे बख़्शाईंदुसि। त ईअं ई थींदो आहे त ॿिनि माण्हुनि जो अरब जी तारीख़ में ॿिनि शख़्सनि जे बारे में लिखियलु आहे त लोला अबी बकरिन लिमा उबिदल्ला लोला अहमद लिमा उबिदल्ला, जेकॾहिं अबू बकर ज़िंदा न हुजे हा त दीन बाक़ी न रहे हा। हज़रत अबू बकर जो ज़मानो जॾहिं नबी साईं जो इंतकाल थियो त हिकिड़ो अजीब माहौल कैफ़ियत पैदा थी वई, त उन ॻाल्हि ते हज़रत अबू बकर बि वियो। ऐं ॿियो इमाम अहमद जो हंबल जो दौरु आयो जॾहिं सभु क़ुर खे छॾे हा त हिकिड़ो उहो बीठो हो, जेकॾहिं अहमद बिन हंबल न हुजे हा त क़ुर बाक़ी न रहिया, इहो उनजी तारीख़ में लिखियो वियो। त इहो न ॾिठो वञे त मुस्लमान जेका तव्हां ॻाल्हि कई त अमल छा आहे, तव्हां पाण गुनाह में बि आहियो, तव्हां ॿियनि खे नेकी जी दावत ॾेई सघो था, जॾहिं तव्हां ॾींदो त उहो नेक अमल तव्हांजी ज़िंदगी में ईंदो, दिलि में माना हिकिड़ी जॻह तयारु थींदी ऐं इंसान जी दिलि चवंदी त जेको चइजे थो हुन ते अमल बि कजे, चवंदो तॾहिं त ईंदो। जी हा जी हा। तव्हां कंहिं अमल खे करणु चाहियो था उनजी दावत ॾियो। जी सुभान अल्लाह, इहा ॻाल्हि बि ख़ूबसूरत आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम बादशाह हो, असां सिर्फ़ु सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाही ॿुधी आहे, दाऊद अलैहिस्सलाम जेको हुनजो पीउ हो उहो वॾो बादशाह हो। हुनजो जेको हुनजो पहिरेदार आहे हुनजे घर जा 4000 मुलाज़िम आहे जेको पहिरों ॾींदा हुआ, त ओॾो वॾो बादशाह बि हो ऐं नबी बि हो। उन अलाह खां कलाम कयो त या अलाह मूंखे को अहिड़ो अमल ॿुधा जंहिंजे करे मां तुंहिंजे सभिनी खां वेझो थी वञा। सुभान अल्लाह। त अलाह ताला फरमायो ए दाऊद तूं माण्हुनि में मुंहिंजी दावत ॾे, माण्हुनि में वञी मुंहिंजी वॾाई खे बयानु कर, तबलीग कर, हा मुंहिंजो नालो बयानु कर, त तुंहिंजे दिलि में तूं मुंहिंजे वेझो थी वेंदे। असां ॾिसो न कंहिं इश्तिहार मेज़बान आहे, को बि इश्तिहार असां उनखे ॻाल्हायूं था त उहो उनजी हिकिड़ी प्रियोरिटी आणियूं था त हुनजी जॻह थी वञे असांजी हुनजी दिलि में, पर अलाह जी वॾाई बयानु कंदासीं त उनजी ज़ात में केॾी वॾी जॻह थींदी। त अलाह जी ज़ात खे ॻाल्हाइणु, अलाह जी ज़ात खे सम्झणु इहो ज़रूरी आहे। बेशक बेशक। ऐं चवंदा आहिनि न त तव्हां भले दुनिया जो केतिरो बि इल्मु तव्हां वटि हुजे, केतिरियूं बि डिग्रीज़ तव्हां वटि हुजनि, तव्हां दुनिया में केतिरा बि ॼाता ऐं सुञाता वञो, पर उहो इल्मु जेकॾहिं तव्हां हंडायो न आहे पंहिंजे जीअ सां, तव्हां सम्झो न आहे ऐं तव्हां उन इल्म में पचा न आहियो, पची रास कोन थिया आहियो, त पोइ उहे डिग्रीज़ ऐं उहो नालो बसि उहो सिर्फ़ु हिकु टाइटल आहे जेको तव्हां दुनिया खे बार बार ॾेखारियो पिया, बाक़ी हक़ीक़त में अव्हां वटि कुझु बि कोन आहे। चवंदा आहिनि की अणपढ़िया ई आलम थिया, त पोइ उनजे पोयां बि त हिकिड़ी वॾी फिलॉसफी आहे न, जेकॾहिं उनखे बि सम्झजे। असां अॻियां वधूं था, नाले वठूं मैसर साहिबु तव्हां खां नातिया कलाम को ॿुधासीं, कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? वालिद साहब जी लिखियल नात शरीफ़। सुभान अल्लाह जी, बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन लहो सार गरीबन जी लजपाल गरीबन जा भर झोल भलाइन सां
गंजवाल गरीबन जा लहुसार गरीबन जी लजपाल गरीबन जा भर झोल भलाइन सां गंजवाल गरीबन जा कहिड़ा बि खणी आयूं कर कल मिठा साईं हिकिड़ो बनसव भेरा हर महल मिठा साईं कहिड़ा बि खणी आयूं कर कल मिठा साईं हिकिड़ो बनसव भेरा हर महल मिठा साईं पुछंदो मदीने में अहवाल गरीबन जा भर झोल भलाइन सां गंजवाल गरीबन जा कॾहिं आहे करे विझंदी तक़दीर मंडो कंहिंखे ॿिए मुल्क में हड़ में लॻंदो कंडो कंहिंखे त रोज़े में आहीं रुअंदो रखवाल गरीबन जा भर झोल भलाइन सां गंजवाल गरीबन जा लहुसार गरीबन जी लजपाल गरीबन जा भर झोल भलाइन सां गंजवाल गरीबन जा कोने को अमला का मुँह कोन कयो कॾहिं बि तब ताजदणी तो नौ तवकल न भगम तडबी ऐं नंगो आहे नंगी तो ते नंग पाल गरीबन जा भर झोल भलाइन सां गंजवाल गरीबन जा लहुसार गरीबन जी लजपाल गरीबन जा भर झोल भलाइन सां गंजवाल गरीबन जा ऐं कयो नज़र इनायत जी कम वक्त कमीने ॾे चवे हाजी गुलाम नबी तुझे मिठड़े मदीने रे ओ चवे हाजी गुलाम नबी तुझे मिठड़े मदीने रे था साथ अचन संभरिया हर साल गरीबन जा भर झोल भलाइन सां गंजवाल गरीबन जा लहुसार गरीबन जी लजपाल गरीबन जा भर झोल भलाइन सां गंजवाल गरीबन जा सुबहान अल्लाह भर झोल भलाइन सां गंजवाल मदीने जा सुबहान अल्लाह। अच्छा लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाजी, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां। दुआऊं तव्हां ॿुधायो? ठीकु आहियो?
खैर काज़ी अहमद खां हाकिम ज़रदारी पियो ॻाल्हायां। ख़ैर पियो ॻाल्हायां भाॼी तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। ज़बरदस्त, असांजो माशाल्लाह। हिकिड़ो सुवालु आहे नंढड़ो जी जी जी, पुछो तव्हां। त जेके दुकानदार दुकान ते वेठा हूंदा आहिनि या कारोबारी माण्हू रोज़ो बि रखंदा आहिनि ऐं कसम खणंदा आहिनि त हीअ शइ असांजी एतिरे जी आहे, छा इहो दुरुस्त ॻाल्हि अथनि? ठीकु आहे जी, ठीकु आहे, थैंक यू। तव्हां ट्रांसमिशन में शामिल थियो, सुठो सुवालु आहे। हूअं ॾिठो वञे त उहो माना रोज़े जी हाल में बि तव्हां मौजूदु आहियो ऐं तव्हां जेका ख़रीदो फ़रोख़्त वारी जेको तव्हांजो मामूल आहे उन में तव्हां कसम बि खणो था ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे दुकानदार चई छॾींदो आहे उहो पंहिंजे हुन प्रैक्टिस जे उहा हुजे थी न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। तव्हां इन हवाले सां बयानु फरमाइजो। हा, कसम त हूअं कसम खणिजे न। जी जी, असांजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तव्हां मां कंहिंखे बि न घुरिजे त हू कसम खणे। सही सही। मजबूरन लो कान हालिफन बिल्लाहि ओले यहलफ मन कान, जेकॾहिं को कसम खणे मजबूरी में त अलाह जी कसम खणे, इन खां सवाइ ॿी का कसम न खणे। त हुनजी आदतनि आहे कसम खणणु। उहो सुवालु मूंखे इहो ई सम्झ में हा आयो। हा, हिकिड़ो आदतनि माण्हू चई विझे त थो। अलाह जी कसम खणी सघे थो, वरी ॿी कंहिं शइ जी जीअं माण्हू कसम खणंदा आहिनि जी हा, उहा जाइज़ न आहे। जाइज़ कोन आहे ऐं बिला वजह माना जिते ज़रूरत पेश अचे थी उते बेवजह न करणु खपे। ॾाढे सुहिणे अंदाज़ में असांखे माना इहो बि सबक़ु मिलियो त बेवजह जेके आहिनि न क़स्मूं इंसानु ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे कॾहिं कॾहिं ॿुधंदा आहियूं न माण्हू कलाम कंदा आहिनि त उहे क़स्मूं खणी वठंदा आहिनि। सो यस नाज़रीन, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, उन खां पोइ वापसि अची कंटिन्यू कयूं था। अज़मते रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अज़मते रमज़ान में। ऐं नंढिड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वरी ॿीहर हाज़िर थी चुका आहियूं। मौलाना इमरान अली जलवाणी साहिबु असां सां तशरीफ़ फरमा आहिनि अज़मते रमज़ान में। नाले मिठो मैसर साहिबु तशरीफ़ फरमा आहिनि इन ट्रांसमिशन में। अच्छा मौलाना साहिबु, मां थोरो ॼाणणु चाहींदमि ऐं पंहिंजे इल्म में बि इज़ाफ़ो करणु चाहींदमि त हिन ॻाल्हि खे तव्हां डिस्कस करियो त हिकिड़ो त इस्तग़फ़ार इंसानु करे थो, अलाह सां रुजू करे थो, रब जे अॻियां रोए थो, रब जे अॻियां उहे सभु शयूं एक्सेप्ट कंदे ऐं रब जो जेको आहे न रहम करम जी तलब करे थो। पर गॾो गॾु उन इंसान जो अमल जेको आहे उहो ॿियनि माण्हुनि सां ठीकु कोन आहे, कंहिंखे ॾुखाए बि थो, रंजाए बि थो, मामलात में फेर घेर बि आहे, उते माफ़ी कोन्हे का, उन्हनि सां एक्सक्यूज़ कोन्हे को, पर डायरेक्ट हू चाहे थो त बसि मूंखे अॼु जो अॼु जन्नत मिली वञे। मां चाहींदसि हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियो। बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अतदरून मल मुफ़लिस, तव्हांखे ख़बर आहे त ग़रीब शख़्स केरु आहे? साहबा अर्ज़ु कयो अल मुफ़लिसु फ़ीना मल्ला दिरम लहू वला मता, रसूला ग़रीब त उहो ई आहे जंहिं वटि पैसा न आहिनि, माल मता न आहे। नबी साईं फरमायो अल्लाह अहिड़ी ॻाल्हि न आहे। अल मुफ़लिसु मिन उम्मती, मुंहिंजी उम्मत जो ग़रीब उहो शख़्स आहे मईयाती योमल क़ियामत बिसलातियूं व सियामियूं व ज़कातियूं वयाती, जेको निमाज़ूं त खणी ईंदो, रोज़ा त खणी ईंदो, हज ज़कात त खणी ईंदो, पर कद शतम हाज़ा व कज़फ़ हाज़ा व अकल माल हाज़ा व सफ़ कदम हाज़ा, पर कंहिंजो रतो आयो हूंदई, कंहिं ते बोहतान आयो हूंदई, कंहिंजो माल खाधो हूंदई, कंहिंजी ॿनी फॿाई हूंदई, कंहिंजा हक़ मारिया हूंदई। व हाज़ा योता मिन हसनाती व हाज़ा योता मिन हसनाती, पोइ जंहिंजा हक़ मारिया हूंदई, जंहिंजो माल खाधो हूंदई, जंहिं ते बोहतान आयो हूंदई, त उनखे हुन जूं नेकियूं ॾिनी वेंदियूं, जेके निमाज़ुनि में हुननि नेकियूं कमायूं, रोज़नि में कमायूं, उहे सभु हुननि खे ॾिनी वेंदियूं, मुतालबे वारनि खे। सही डिस्ट्रीब्यूट थींदियूं। इनफनियत हसनातूं, हता के मुतालबे वारा वधी वेंदा, नेकियूं घटिजी वेंदियूं, पोइ हुननि जा गुनाह हुनजे मथां रखिया वेंदा ऐं पोइ हू जहन्नम में दाख़िल थींदा। त नबी साईं फरमायो इहो मुंहिंजी उम्मत जो वॾो ग़रीब शख़्स आहे। असां जेके हुकूकुल इबाद आहिनि उन जो जेको मामिलो आहे उहो अञा सख़्तु आहे। अलाह खां बेशक अलाह ताला ॾिसो नमाज़ आहे उहा अलाह फ़र्ज़ु कई आहे, बेशक ज़कात अलाह फ़र्ज़ु कई आहे, हज अलाह फ़र्ज़ु कयो आहे, रोज़ा अलाह फ़र्ज़ु कया आहिनि, इहे सभु अलाह जा फ़र्ज़ आहिनि। पर जेके मामलात आहिनि उहे हुकूक आहिनि इंसाननि जा, त जेसिताईं तव्हां इंसाननि खां माफ़ी तलब नथा कयो त तेसिताईं त अलाह माफ़ नथो करे। पर अलाह ताला चाहे त पंहिंजी तरफ़ खां उनजी बख़्शिश करे छॾे, पंहिंजी तरफ़ खां उनखे अता करे छॾे, अलाह जे लाइ को मुश्किल बेशक बेशक।
पर इंसान ज़रूरु मां इहो चवंदुसि त माण्हुनि जे हक़ खे मारणु खपे। पहिरियां 10 दफ़ा इहा ॻाल्हि सोचे, बल्कि 100 दफ़ा सोचे। हा, जी 100 दफ़ा सोचे त दुनिया त गुज़रगाह आहे, हिन में माण्हू केतिरो रहंदो। हा हा हा, दुनिया कुल उहा ई न, उहा तिजारत आहे जेको तव्हां कयो था त उहो तव्हांखे मिले थो। सो इन में बिल्कुलु मां बि इहा ॻाल्हि कंदुसि त असांखे पाण मुहतात थियणु खपे। जी बिल्कुलु बिल्कुलु सही, ठीकु। अच्छा मौलाना साहब, उन खां अलावा आउं चाहींदसि त माह रमज़ान जो ही महीनो आहे ऐं हर को चाहींदो आहे, इहो अक्सर मां सोचींदी आहियां इन ॻाल्हि जे बारे में, त हर को चाहींदो आहे त असीं जेको आहे न पंहिंजे हैसियत आहर असां जेको आहे जेतिरो करे सघूं ॿियनि जे लाइ कयूं जिन खे ज़रूरत हुजे थी, ऐं उहो उन इंसान ते कोई एहसान न आहे, उनखे तव्हीं ॾियो था, तव्हांजो माल पाक थिए थो। काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾींदा त आहिनि पर वरी उन्हनि जो पचारण बि ओॾो ई हूंदो आहे, उन्हनि जो ॻाइण बि ओॾो हूंदो आहे। सो उन हवाले सां असांजो इस्लाम कीअं बयानु फरमाए थो? अलाह ताला त यानी की इन ॻाल्हि खे मना थो करे त उनखे पचाइजे न। जी हा, तव्हां ॾिनो अलाह जे लाइ, उनजी जज़ा बि अलाह ॾींदो। बेशक रोज़ो बि अलाह जे लाइ आहे। इहो न करे त मां बुख काटी आहे, उन मां सुबुह खां उन आयल आहियां, हुन अलाह लाइ ॿिए ते तव्हां कोई एहसान नथा कयो, तव्हांजो ई अलाह जो मामिलो आहे। अलाह ताला फरमाए असोम ली, रोज़ो तो मूं लाइ रखियो, उहा न आज बि इन जी जज़ा मां ई तोखे ॾींदुसि। सुभान सुभान अल्लाह। अल्लाह। त ईअं ई जेकॾहिं तव्हां कंहिंखे ज़कात ॾियो था या ख़ैरात कयो था या कंहिंखे कपिड़ा वठी ॾियो अथव, कंहिंखे राशन वठी था ॾियो, त इहो तव्हां अहसान नथा कयो, बल्कि वठण वारे जो अहसान आहे जेको तव्हां खां वठे थो, एक्सेप्ट पियो करे। एक्सेप्ट करे थो, ऐं इन में तव्हां त अजर कमायो था। हा हा, ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह जे दौर में त ज़कात ज़ाहिरी तरह ॾिजे, सुठी ॻाल्हि आहे, ताकी ॿियनि खे बि रग़बत थिए। बाक़ी सदको उहो लिकाए ॾिजे, जी हा, सदको जेको ख़ैर ख़ैरातूं जेके ख़ैर आहिनि ख़ैरात आहे उहा उनखे पोशीदा रखे। नबी साईं फरमायो त सभिनी मां वॾो अमल उहो आहे जेको साॼे हथ सां जो ऐं खाॿे खे ख़बर न पवे। जी हा, त अर्श जे साए जे हेठां 7 ख़ुशि नसीब हूंदा क़यामत जे ॾींहुं, सुभान अल्लाह। जंहिं वटि को सायो न हूंदो सवाइ हिन अर्श जे, उन मां हिकिड़ो इहो बि नौजवान हूंदो या उहो शख़्स हूंदो या उहा बानी हूंदी जेका साॼे हथ सां ॾींदी हूंदी ऐं खाॿे हथ खे ख़बर न हूंदी। सुभान अल्लाह। इहे बि ख़ुशि नसीब माण्हू आहिनि दुनिया में, आहिनि जेके ॾियनि पिया। हा बेशक बेशक। अच्छा इहो मौलाना वॾो अमल साहब, हा बेशक। अच्छा मौलाना साहब, अव्हां सम्झो था, अव्हां माशाल्लाह दीनी तालीम अव्हां जी सुठी आहे, अव्हां सुठी ऑब्ज़र्वेशन अव्हां जी सुठी आहे, अव्हां सुठनि डिस्कशन्स में वियो था, आलिम दीन सां वियो था। असां वटि छा ज़कात जो उहो हक़ अदा थिए थो असांजे मुआशिरे में? ज़कात जी त कैटेगरी 9 कैटेगरी ते हुन ॿुधायो वियो आहे त कंहिं कंहिंखे ॾियो। जी जी, लिल फुकराए वल मुहाजिरीन वब्न सबील व आमिलीन अलैहा। त असल में त पहिरियां त तव्हां जेकॾहिं ज़कात ॾियो था, जेके तव्हांजा रिश्तेदार आहिनि, ठीकु आहे, उहे सफ़ेद पोश आहिनि, पहिरियां उन्हनि खे ॾियो, पहिरियां हक़ उन्हनि जो आहे। पोइ तव्हां ग़रीब खे ॾिसो, पोइ बाक़ी हक़ जेको तव्हां अदा कयो था त उहो तव्हां ॾिसो त ज़कात साल ते जेको मक़रूज़ न आहे, ज़कात बि उन ई फ़र्ज़ु आहे जंहिं ते कर्ज़ु न हुजे। जी हा जी हा, जेको मक़रूज़ न आहे ऐं हुनजी इनकम एतिरी सेविंग आहे त उन मां हू जेकॾहिं ज़कात ॾींदो त अलाह जी बारगाह में क़बूल छो न आहे, सही सही ॾियणु खपे। जी हा, अॼु असांजो मुआशिरो एॾो तंगदस्ती जो शिकार छो आहे? छा सम्झो था, छा असां वटि वजह आहे, कहिड़ा रीज़न्स आहिनि? उहो वजह इहा ई आहे जो असां रोकियो आहे पैसे खे। अलाह ताला फरमाए थो तव्हां ॾींदो त वधंदो, ज़कात ॾींदो वधंदो, असांजी अखियूं चवंदियूं त घटिबो। अलाह चए थो सूद तव्हां खाईंदो तव्हांजो माल घटिबो, असां सम्झूं था त सूद मां पैसो वधंदो। हाणे असांजी जेका हिकिड़ी असांजी सोच आहे, हिकिड़ी असांजो ख़्यालु आहे, असांजो इदराक आहे, हिकिड़ो अलाह जो इल्मु आहे। सही सही, ठीकु आहे न, त असां पंहिंजे इल्म में त नाक़िस आहियूं। माल जे वधण जो ज़रियो 5 शयूं आहिनि। हिकिड़ी इस्तिग़फ़ार आहे, ॿी शइ दुआ आहे, ऐं टी शइ जो सुलह रहमी आहे, ऐं चौथी शइ सदको ख़ैरात ज़कात आहे। उन में ऐं मतिलबु त 5 मूंखे ज़हन में न पई अचे, पर चौथी शइ जेका इहा ॻाल्हि आहे त तव्हां जेतिरो ॾींदो अलाह तव्हां ते ख़र्चु कंदो। सही सही, हथु तव्हां पंहिंजो तंग कंदो त अलाह तव्हां ते तंग कंदो। सही, तो हीउ महीनो वरी ख़ुशूसी इहो आहे त जेको जेतिरी इंसान वटि हैसियत आहे उहो तव्हां ॾियो था। ॾिसो इख़लास सां, माना अलाह जी लाइ ख़ुलूस सां, तव्हांजी हैसियत 10 रुपयनि जी आहे न,
त अलाह खे उहे 10 करोड़ खां वधीक अलाह ताला न आहे ॾिसंदो। जी हाँ इन अलाह ला यंदुरु इला रब त नियतूं ॾिसे थो। बेशक अलाह ताला न चेहरे खे थो ॾिसे न तव्हांजे माल खे थो ॾिसे, अलाह तव्हांजी नियत खे ॾिसंदो आहे, तव्हां कहिड़ी नियत सां ख़र्च कयो। सुभान अल्लाह। असल आहे नियत। बिल्कुलु बेशक तव्हां बिल्कुलु ॾाढे सुहिणे अंदाज़ में गुफ़्तगू फरमाई आहे। अच्छा उहे असांजा तमामु नाज़रीन जेके हिन वक़्तु ट्रांसमिशन खे ॾिसी रहिया आहिनि, काफ़ी सारा नंढा नंढा बि सवाल हूंदा आहिनि ऐं मौलाना साहिबु मूं वटि बि मां अक्सर असां वटि मुफ़्ती साहिबु मौजूदु हूंदा आहिनि त मां उन्हनि सां ज़िक्र कंदी आहियां त मूं वटि बि क्वेश्चन्स ईंदा आहिनि त तव्हां ही मुफ़्ती साहिब खां पुछिजो। अच्छा असां जे औरतुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं मजमूए में वेही करे इबादत करणु, उहो तरावी आहे, नमाज़ पढ़णु आहे, उहो औरतुनि जो मामिलो कीअं हुजणु खपे, छा था सम्झो? औरत जो लफ़्ज़ी तर्जुमो आहे पर्दो। जेतिरो उहो अकेले में इबादत करे थी, सरगोशी करे थी, बहितर आहे। बाक़ी नबी अलैहिस्सलाम जे ज़माने में तरावी पढ़ी हुई 3 ॾींहं। जी जी ठीकु आहे, उन खां पोइ नबी साईं घर में पढ़ी क़यामुल लैल खे। बहरहाल बाक़ी जेको ही त जेको मदीना मुनव्वरा में मक्का में तरावी जो इहो एग्ज़ाम्पल ॾिनो वेंदो आहे न, इहो इन ई करे असल आहे जो ख़त्म क़ुरान जो आहे। जी तव्हांखे साल में कम अज़ कम साल में 1 दफ़ा क़ुरान ख़त्मो करिणो आहे, त हुन में उहो क़ुरान जो ख़त्मो बि थी थो वञे, माण्हू नफ़ली इबादत बि करे थो ऐं अलाह जे अॻियां नफ़िल बि फ़र्ज़ जे बराबरि आहे। औरतुनि जो इहो आहे त जेकॾहिं हू पंहिंजे घर में नफ़ली इबादत कनि त बहितर आहे ऐं इज्तिमाही बि औरतूं पाण में वेही कनि थियूं, तस्बीह क़ुरान जी तिलावत कनि थियूं, बहितर आहे। बाक़ी ईअं न आहे असांजो इस्लाम चयो त तव्हां गॾु थी वञो ऐं हिकिड़ी जॻह ते वेही इबादत कयो, बल्कि तव्हां घर में ई जी हाँ उहो इतमामु कयो थो। घर जूं औरतूं जी हाँ उन जो आहे, हाँ जीअं न आहे त पाड़े जूं औरतूं सभु गॾु थियनि, हा तिलावत थींदी आहे, असां वटि क़ुरान खानी थींदी आहे, उहा बहितर ॻाल्हि आहे, पर ईअं न आहे हर इबादत जे लाइ। सही। अच्छा हीअ औरतुनि जी तबलीग थींदी आहे न, जी जी ऐं घर घर वञणु तबलीग करणु, इहो कीअं आहे? असांजो असल में मुआशिरे में ॾिसंदो त वीचारा जेके मर्द आहिनि उन्हनि खे बि दीन जी ॼाण घटि आहे। ॻाल्हाईंदो त हू चवंदो मां सभिनी मां वॾो मुफ़्ती आहियां, पर ॼाण हुनखे घटि हूंदी आहे, मतिलबु त हुनखे इहा ख़बर न आहे त मसाइल छा आहिनि। ईअं ई असांजूं औरतूं आहिनि घर जूं, उन्हनि खे बि दीनी तालीम घटि ॾिनी वई आहे। उनखे लाज़मी आहे त उन्हनि खे बि तबलीग कई वञे, उन्हनि खे बि निमाज़ जो तरीक़ो अचणु खपे, उनखे गुस्ल ऐं हर फ़राइज़ ॿारनि जी जेका तालीम आहे ॾिनी वञे, त उन जे लाइ ज़रूरी आहे। हीअ त असांजे नबी साईं जे ज़माने में तालीम जो सिस्टम, औरतूं घर में वञी औरतुनि खे दावत ॾींदियूं, मर्द मर्दनि खे दावत ॾींदा, इहो उन ज़माने खां आयो। तॾहिं त इस्लाम नबी साईं त इंतकाल करे विया, दीन त मके ताईं हो, पोइ सॼे दुनिया में कीअं फैलियो? जॾहिं साहबा निकिता ऐं दुनिया जी कुंड कुड़च में तव्हां ॾिसंदो त साहबा जी क़बर मौजूदु आहे, उहे दीन फैलाइण आया, ॿी का गर्ज़ कान्हे, को दुनिया कमाइण न आया। त लाज़िम आहे त उन्हनि खे तालीम जी वधीक ज़रूरत आहे। ज़रूरु ज़रूरु। अच्छा मौलाना इमरान जलवाणी साहिबु, मां चाहींदसि त असांजे जेके तमामु एजुकेशनल इंस्टीट्यूट्स आहिनि, वॉट एवर तव्हांजो स्कूल आहे, सेंटर आहे, यूनिवर्सिटी आहे, मदरसा आहिनि, असांजे तव्हां पंहिंजी तालीम जे हिसाब सां, पंहिंजी एनालिसिस हिसाब सां छा था सम्झो त असां वटि तालीम कीअं हुजणु खपे? उहे पेरेंट्स जिन जा ॿार आहिनि उन्हनि खे बैलेंस्ड वे में ॿिन्हिनि शयुनि खे रखिणो आहे न, इस्लामी तालीम बि आहे, दुनियावी तालीम बि आहे, मां चाहींदसि त इन हवाले सां बयानु फरमायो। हा बिल्कुलु, मां इदारनि जा नाला नथो खणां, कई इदारनि में तालीम पढ़ाई थी वञे जंहिंमें दीनी तालीम बि आहे, दुनियावी तालीम बि आहे, ऐं घर में माहौल बि उहो पैदा करे सघो था तव्हां। असल में त तव्हांजो स्कूल पहिरियों घर आहे, ठीकु आहे, तव्हांजा पेरेंट्स आहिनि, तव्हां उन्हनि खे उहो माहौल ॾियो था, हुनखे असुलु आहे माहौल जेको तव्हां पाण पैदा कंदा आहियो, त ॿार उहो ई एडॉप्ट कंदो आहे। तव्हां जेको ॻाल्हाईंदा आहियो उहो ॿार जे ज़हन में नक्श कंदो आहे। त दीनी माहौल आहे त दीन हुनखे परवान चढ़ंदो, दुनियावी ॻाल्हि कंदो, सिर्फ़ु दुनिया जे पैसे जी ॻाल्हि कंदो त हुनमें दुनिया जी तलब थींदी। हुनखे असल में तव्हां फोकस ॾियो तालीम जो, हुनखे इहो न ॿुधायो त दुनिया एॾी वॾी ॻाल्हि आहे, पैसो एॾी वॾी ॻाल्हि आहे, इहे नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। हुनखे ॿुधायो त तालीम वॾी शइ आहे, जेको तालीम आहे उनजी का लिमिट न आहे। इल्मु जेको आहे पोइ उहो दुनिया जो इल्मु बि आहे ऐं दीनी इल्मु बि आहे, इहे वधीक आहिनि इन पैसे खां। सही सही, बिल्कुलु। असां अहमियत ॾींदा आहियूं ॻाल्हि ॿार खे न कॉम्पिटिशन में विझी छॾींदा आहिनि न। तव्हां तालीम जो ॾियो न, हुनखे तालीम जी तरफ़ ध्यानु ॾियो,
ताकि हू तालीम हासिल करे, दुनियावी तालीम बि हासिल करे सही ऐं दीनी तालीम बि हासिल करे, ठीक ठीक त उहा वधीक हाँ यूज़फुल आहे बिल्कुलु जी हाँ। अच्छा मौलाना साहब घरनि जो जेको तरीक़ेकार आहे तरबियत जो हर ॾींहुं हूंदो आहे, ॾिसो कोई हिकिड़ो महीनो कोन्हे, कोई हिकिड़ो ॾींहुं कोन्हे को, घरनि जो माहौल कीअं हुजणु खपे? लाइक पेरेंट्स जीअं तव्हां चयो त माइट ई सुता पिया हूंदा आहिनि, ॿार खे चवंदा तोखे नमाज़ पढ़णी आहे, तोखे टाइम ते उथणो आहे, तोखे रोज़ो रखिणो आहे, त ॿार ऑब्वियसली उन शइ खे फॉलो कोन कंदा। मां चाहींदसि त हिन हवाले सां बि तव्हां बयानु फरमायो। मां असल में इहो कई दफ़ा ॻाल्हि कई आहे टीवी चैनल्स ते, त हज़रत अली साईं फरमायो त जॾहिं ॿार 7 सालनि ताईं हुजे त माउ पीउ हुन सां मोहबत कनि, हुनखे पाण सां वेझो रखनि, छो जो हुनखे ॿार खे ज़रूरत आहे प्यार जी। जॾहिं 7 खां 14 साल ॿिया 7 साल थिए त हू ॿार ते नज़र रखनि, छो जो ॿार वॾो थींदो आहे, परवान चढ़ंदो आहे। असांजे नबी साईं फरमायो 7 साल जो ॿार थिए नमाज़ जो हुकुम कयो, हालांकि नमाज़ फ़र्ज़ु न आहे पर के हुनखे शऊर अची वियो आहे, त हुनखे छा कयो त तव्हां हुन ते पंहिंजी निगाह रखो, हुन ते नज़र रखो, ऐं जॾहिं 14 खां 7 साल ॿिया 21 साल जो थी वञे त हुनखे पंहिंजो मुशीर कयो, सही ठीकु आहे, त तव्हां हुनखे मशवरा कयो त हुनमें कॉन्फिडेंस थिए, सेल्फ कॉन्फिडेंस थिए। त ॿार जो तरबियत आहे तव्हांजो पहिरियों त जेको ईयर आहिनि उन में तव्हां मोहबत ॾियो, ऐं माहौल जेको तव्हां एडॉप्ट कयो था, त असांजो जेको दीनी माहौल आहे, सलाम खे आम करणु, घर में घर वारनि सां प्यार सां ॻाल्हाइणु, ऐं घर वारनि खे बि दीन जी ख़बर हूंदी त उहो पंहिंजे खावनि सां प्यार सां ॻाल्हाईंदा, त उहो माहौल तॾहिं ई बहितर थींदो। तव्हां नबी साईं फरमायो ख़ैरुकुम ख़ैरुकुम लिअहली व अना ख़ैरुन लिअहली, तव्हां मां बहितर उहो आहे जेको पंहिंजे ॿार बचनि सां भलो आहे, ऐं सभिनी मां भलो मां पंहिंजे ॿार बचनि सां आहियां। ऐं क़यामत जे ॾींहुं सभिनी खां पहिरियों जो हिसाबु किताबु थियणो आहे उहो ज़ाल जो मुड़ुस सां बिहेवियर ऐं मुड़ुस जो ज़ाल सां बिहेवियर, त कीअं हो, त पहिरियां त असां ॾिसो न इन्हनि ॻाल्हियुनि खे असां कॾहिं सम्झो ई न आहे त ज़ाल जा पंहिंजा राइट्स आहिनि, मर्द जा राइट्स आहिनि त ज़ाल जा वॾा हुक़ूक़ आहिनि, उन जे लाइ उहो कपिड़ो उहो पसंदि कयो जेको तव्हां पंहिंजे लाइ पसंदि कयो था, उहो खाधो पसंदि कयो जेको पंहिंजे लाइ कयो था। ईअं ई ॿार जी हिकिड़ी ॿारनि खे जेको तव्हां हिकिड़ी ॿार जेका परवान चढ़े थी उनजे जा वॾा हुक़ूक़, इस्लाम असांजो सभु बहितरीनु मज़हब आहे, सम्झण जी ज़रूरत आहे, तालीम असां ॾींदासीं, उनजे लाइ ॿियो न आहे त असां तालीम। सही। अच्छा मौलाना साहब ॿ शयूं जी, पहिरीं ब्रेक जो चयो वञे पियो, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं इन वक़्तु मेरा टेलीविजन नेटवर्क तरफ़ां नाज़रीन पहुचाई वञे पई, ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि, पहिरीं उन्हनि जी तरफ़ हलूं था। महांगाई ॾाढी थी वई आहे, ऐं तव्हां लास्ट टाइम बि जेको आहे न ज़िक्र करे वियो पंहिंजे हुन मैसेज में त फ्रूट्स ॾाढा महांगा थी वञनि था, ऐं ग्रोसरी जे लाइ वञो त ख़बर पवंदी आहे आम ॾींहंनि में उहा ग्रोसरी जेको आहे न असांखे नॉर्मल लॻंदी आहे, माह रमज़ान जे महीने में अञा वधीक लॻंदी आहे। सो हीअ भला कीअं ॾिसो था, असांजी सिंध गवर्नमेंट जे हवाले सां बि थोरो ज़िक्र कंदासीं त उहे असांखे इक़दामात नथा नज़र अचनि माह रमज़ान जे महीने बसि हाणे इश्तिहार जिते किथे लॻा पिया आहिनि, बाक़ी हाणे ते अमल थिए थो नथो थिए, जी हा, उहो त वरी वठंदड़नि खे ख़बर आहे त केतिरो अमल थिए थो। सही। बाक़ी इश्तिहार जेके आहिनि जेको आहे मार्केट कमेटी वारनि जा या DC साहब जो जेको वॾो जेको पंफलेट आहे कल्ह हूअं वठंदा हुआ जेके आहिनि असांजा सुपर स्टोर सामान, कल्ह मां वरितो सामान उतां तो उन में वरी GST बि लॻल हुयो। बाबा हे अॻ में हर शइ ते टैक्स आहे, वरी GST उन खां पुछियुमि छा जो चईसीं नओं माना कानून हाणे आहे, जेतिरी कलेक्शन थींदी जेतिरनि पैसनि जो बिल थींदो ओतिरे ते। जेको तोखे 6,500 रुपए जो फ्रूट वग़ैरह वरितो हुयो, तक़रीबन समथिंग को 290 रुपया इहे पेड करे हुननि मूंखे हयां। सही। सो अलाह तव्हांखे नेकी जे बसि हाणे छा थो चई सघिजे, असांजे मुल्क में जेकॾहिं इंसाफ़ हुजे, इंसाफ़ पसंदी हुजे, पहिरीं जे गिरेबान में सभु को जेकॾहिं जाती पाए ऐं थोरे में सभु को ख़ुशि थी वञे त उन जी झलक आम पब्लिक में बि नज़र अचे। सही सही। ॿाहिरि ॾिसो न यूरोप में जेके आहिनि उहे मुस्लमान त कोन्हनि के, मुस्लमान बि आहिनि अल्हम्दुलिल्लाह,
पर हाणे हा, पर जेके state जी जेके जॾहिं ॻाल्हि व्लॉग्स कयूं था। ॾिसूं था त जेके दुकान आहिनि उन्हनि ते को माण्हू कोन्हे को दुकान ईअं खुलिया पिया आहिनि सामान पियो आहे को माण्हू अचे थो जंहिंखे जेका शइ कंहिंखे अंडो घटिजे थो कंहिंखे मिल्क पैक जो दॿो थो खपे उहो खणी हुन में पैसा उते पाण माना कलेक्ट करे रखियूं हलिया था वञनि ओतिरा पैसा जेतिरो जी उहा शइ आहे ईअं ई आहे हा दुनिया में त दुनिया में पहिरियों नंबर जेको ईमानदार मुल्क आहे जापान आहे जिथे तव्हांजो माना को बि जेकॾहिं तव्हांजी शइ मिस बि थी वञे त बि तव्हांजी उहा माना तव्हां जे हथनि ते उहा पहुचंदी हा दुनिया भर में ॾिसो हाणे तव्हां ॾिसो त इहो असांजा जेके अलहमदिल्ला जेके मुल्क आहिनि सऊदी अरब में मोचड़ो आहे ऐं कानून जी जेका पाबंदी आहे ऐं हथु कटियो थो वञे चोर जो त चोरी करण खां अॻु 10 चकर सोचे थो बिल्कुलु इहे वरी बि जेकॾहिं तव्हां जेके उते जेके कज़ा हिकिड़ी ॿी शइ आहे उतां जे मक़ामी माण्हुनि खां कोड़ो ॾोह थी थो वञे जंहिंजे करे उन्हनि जा सर कलम कया वञनि था ईअं न आहे पर चवण जो मक़सदु रेशो घटि आहे हा हा असांजे हिकिड़ा मां हिन में डेवलपमेंट सेक्टर जी थोरी ॻाल्हि कंदमि असां वटि हिकिड़ा ट्रेनर आहिनि ॾाढा ज़बरदस्त ट्रेनर आहिनि उहे चवंदा आहिनि त न असांजे माण्हुनि खे वेही सम्झायो न उन्हनि खे हिकिड़ो एक्सपोजर ॾियो उन्हनि खे ॿाहिरि मोकिलियो 2-4 ॾींहंनि लाइ उते बिल्कुलु सिधा थी वेंदा उते कोई सम्झाइण वारो कोन्हे को रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि त हर को जेको आहे न अमल में अचो वञे उहो ईअं त आहे न सियाण पा कोन कारो रल जे कमरे सां आदत रंग न मटाए आदत मटाए हा हा सही बात इहे इंसान जी फितरत में आहे शामिल बिल्कुलु बिल्कुलु जेके मिसाल ॻाल्हि 10 माण्हू बि रड़ियूं कंदा हिते रोड ते मां ई ॿाहिरि वञी रोड ते रड़ियूं कयां अञा हीअं ॾिसां न हीअं आहे ईअं कया 2-3 इशारा कया त मूं सां गॾु 20 माण्हू ॿिया बि बीह वेंदा चवण जो मक़सदु इहो आहे त माना हिकिड़ो सम्झो हिकिड़ो रियासत जो जेको प्रेशर आहे उहो ऐं ॿी ईमान जी बालादस्ती इहे ॿई शयूं असांखे हर कुदे कम खां रोकींदियूं बिल्कुलु ठीकु तव्हां हाणे हिते अलहमदिल्ला असां वटि के माण्हू ईमानदार आहिनि बाक़ी त इहो ईअं आहे जीअं माना असांजे सवेर कालर हिकिड़े चयो त साईं वेठो आहे अथसि बिरोधो खणे बि कसम थो हा त अॻिले जंहिं खपाए हिनखे ॾिनो हूंदो उन बि 10 कसम खयां हूंदा त हिन बि खणी 5-7 खणी खयां हूंदा तव्हां सही पिया चओ अच्छा उनखां अलावा जॾहिं माह रमज़ान जी असीं ॻाल्हि कयूं था मां अक्सर इहो ज़िक्र कंदी आहियां अलामा साहिबु हूंदा आहिनि असां वटि मुफ़्ती साहिबु त असां वटि मस्जिदूं माशाअल्लाह असांखे ॾाढियूं ख़ूबसूरत नज़र ईंदियूं आहिनि हर को मस्जिद जे तरफ़ रुख़ कंदो आहे आम ॾींहंनि में उहा प्रैक्टिस असांखे नज़र कोन ईंदी आहे मां थोरो मौलाना साहिब सां हिन जे हवाले सां डिस्कस करणु चाहींदमि मस्जिद जो हक़ीक़ी मक़सदु छा आहे असांजे इस्लाम जे दायरे में जॾहिं क़दम रखिजे थो ऐं मस्जिद असांखे हिकु ख़ूबसूरत अलाह जो घर त नज़र अचे थो इबादत जी जॻह त नज़र अचे थी पर असांजे मुआशरे में मस्जिद जो कहिड़ो रोल आहे पहिरियां उहो डेवलपमेंट जी ॻाल्हि मां हाणे मलेशिया में मां मोटियुसि त उते बारिश हुई जेतिरा ॾींहं मां तक़रीबन हफ़्तो बारिश पई हली मां मॉनसून जी बारिशूं मां कोलालमपुर में हुअसि रहियल त हिकिड़े ॾींहुं बि मूं पाणी रस्ते ते न ॾिठो उन जो एॾो को ड्रेनेज सिस्टम हो उन जो अहिड़ो को सिस्टम हो जो सुबुह खां शाम ताईं बारिश हुई असां जाॾे घुमण पिया वञूं त बारिश हुई हुनजो इंफ्रास्ट्रक्चर अहिड़ो हो त रस्तो किथां फाटल कोन हो हिते 2 ॾींहं बि मींहुं पवे त चवंदा आहिनि अलाह जो अज़ाब आहे अलाह ॾे तवजह कयो माण्हू वीचारा चवंदा आहिनि असां लाइ कहिड़ा गुनाह कया आहिनि हुते सालनि जा साल मींहुं पए असल में हुकुमरान जेकॾहिं आदिल हुकुमरान आहिनि चाहे मुस्लमान हो त मुस्लिम कंट्री आहे आहिनि पर ॿिया ॿाहिरि मुल्क में ॾिसंदो त उहो नज़्मो ज़ब्त आहे ठीकु आहे उहा जेका शइ तव्हांखे पैसा मिले थी उहा उन जॻह ते ख़र्चु थिए थी जेकॾहिं हिते बि डेवलपमेंट जा कम थियनि रस्ता सही हुजनि त तव्हांजो टाइम बचंदो तव्हांजी गाॾी मेंटेनेंस खां बचंदी तव्हांजो पेट्रोल जो किरायो बचंदो त हिते उहा शइ न आहे ॿी ॻाल्हि इहा आहे जेका तव्हां मस्जिद जी ॻाल्हि कई त बेशक हिते ॿी घणी गौर फ़िक्र कयो वञे थो मस्जिदुनि ते तव्हां मस्जिदूं ठाहियो त था असांजे बुख़ारी जी हदीस आहे मन बना लिल्लाह मस्जिदन बना अल्लाहु लहू बैतन फिल जन्नह जीअं दुनिया में अलाह जो घर ठाहियो अलाह ताला उन लाइ जन्नत में घर ठाहींदो इहा हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे पर उनखे मस्जिद जो आहे उनखे आबाद रखणु आबाद छा थींदी उहा इबादत सां उन में तव्हां निमाज़ पढ़ो क़ुर पढ़ो उन में तव्हां ज़िक्र अज़कार कयो उन में जमात जो अचणु वञणु थिए इहो न आहे त तव्हां मस्जिद ठाहे ताला हणी छॾियो मस्जिद खे आबाद करिणो आहे मस्जिद खे वीरान नाहे करिणो त उनखे मस्जिद जो बुनियादी हक़ जेको मस्जिद जो आहे उहो आहे उन में
इबादत त नबी साईं फरमायो इन लिल मस्जिद ओतादा मस्जिद में कई माण्हू अहिड़ा आहिनि जीअं उन्हनि जा मीनार जी हा माना उहे इबादत मां उथंदा ई न आहिनि पिलर हूंदा आहिनि त माण्हू मस्जिद में पहिरियां बि हूंदा हुआ जी हा फजर पढ़ी इशराक ताईं वेंदा सही इशा खां पोइ बि इबादतूं कंदा हींअर मस्जिद में ताला लॻा पिया आहिनि उहो अच्छा ॾिसो हाणे त शहर वॾा वॾा शहर आहिनि तव्हांजा घर ख़ूबसूरत आहिनि तव्हीं बेंगलोर सिस्टम में अची विया आहियो ऐं हिकिड़ो लग्ज़री टच तव्हां पंहिंजी लाइफ खे ॾेई छॾियो आहे पहिरीं जे दौर में त कचा मकान हूंदा हुया चवंदा आहिनि त कुशादूं दिलियूं हूंदियूं हुयूं ऐं उहो पंहिंजाइप वारो माहौल हूंदो हो त मसइला माण्हू जेको आहे न खणी वेंदा हुआ आलम दीन ॾे ऐं वञी करे डिस्कस कंदा हुआ उते पंहिंजो मसइलो बयानु कंदा हुआ पर हल बि वठी ईंदा हुआ अॼु जे दौर में त कुझु बि न तरह नज़र कोन थो अचे नबी साईं जे ज़माने में बि मसइला जेके हल थिया उहे मस्जिद में थिया हा मस्जिद बेशक सुभान अल्लाह नबवी जेका हुई जिथे इल्मु पढ़ायो वेंदो हो इल्मु ॾिनो वेंदो हो मसइला हल थींदा हिकमत जूं ॻाल्हियूं थींदियूं साहबा उते पंहिंजो जेको मजलिस में अची वेंदा हुआ जी ऐं बिल्कुलु ऐं हींअर जेको फ़ैसिला थियनि था उहे बि जेको आहे सो मां सम्झां थो त पूरा सही न पिया थियनि मस्जिद में थियनि हा त अलाह जो ख़ौफ़ हुजे हा क़ुर मथां पियो हूंदा उनजो ख़ौफ़ हुजे हा त हक़ सच जो फ़ैसिलो थिए हा हींअर त माण्हू पंहिंजी ॻाल्हि मञण जे लाइ फ़ैसिला कनि था उहो ग़लति आहे हींअर त आम ईअं ई अदालतूं लॻी वेंदियूं आहिनि इंसाफ़ न आहे रहियो बिल्कुलु इंसाफ़ ठीकु बिल्कुलु न आहे बिल्कुलु ठीकु अच्छा मौलाना साहब असां वटि इस्लाम में बराबरी जो हमेशह तलक़ीन कई वई आहे ऐं असां घर जो ज़िक्र कयूं पिया तरबियत जो ज़िक्र कयूं पिया मुआशिरे सां तमामु शयुनि खे जोड़ियूं पिया पहिरीं जे टाइम में ईअं हूंदो त माना जेकॾहिं पुट खे पढ़ाइणो आहे त उनखे ई तरजीह ॾिनी वेंदी हुई त बाबा असांखे पुट खे एनी हाओ पढ़ाइणो आहे न्याणी जेकॾहिं मैट्रिक कई मैट्रिकुलेशन खां पोइ उनजी शादी थी वई त असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयूं था पर अॼु जे दौर में माशाल्लाह पाण ॾिसूं था न्याणियूं पढ़नि थियूं ऐं उहा हायर एजुकेशन पंहिंजी कंटिन्यू कनि थियूं ऐं फॉरेन कंट्रीज़ ताईं वञनि थियूं डिफरेंट जॉब्स आहिनि तव्हां पंहिंजे जॉब सां लॻल आहियो इस्लाम में न्याणी जो हक़ कीअं आहे ऐं वालिद जो ख़ासि तौर ते न्याणी सां जेको बिहेवियर आहे उहो कीअं हुजणु घुरिजे मां चाहींदसि इन हवाले सां बि गुफ़्तगू फरमायो अमा आयशा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे ऐं नबी साईं खे सभिनी खां ज़्यादा उनसो पंहिंजी आयशा जो नबी साईं जो जेको विसाल थियो त नबी साईं जो सर मुबारक अमा आयशा जी झोली में जी हा बेशक इहा मोहबत जो हिकिड़ो इज़हार आहे जी त सभिनी खां वधीक हदीस जेके बि मरवी आहिनि जेके असां रिवायतूं कंदा आहिनि उहे हज़रत आयशा जी हा अमा उम्महातुल मोमिनीन आहे त उन खां मरवी आहे त इन मां असांखे सबक़ु मिलियो त तालीम जेतिरो तव्हां मर्द जे ज़रूरी आहे ओतिरी औरत लाइ जी बेशक त सभिनी खां घणियूं रिवायतूं त हज़रत आयशा खां आहिनि त उन इल्मु पहुचायो हिन उमत ते हा त ओतिरो ई हक़ औरत जो आहे ओतिरो ई न्याणी जो आहे जेतिरो ॿार जो आहे जेतिरो मर्द जो आहे ऐं इहो ख़तमु थियणु खपे कॉन्सेप्ट त न्याणियूं घर में वेही रहनि ठीकु आहे बिल्कुलु परदे में पाण त पहिरियां चयो औरत जो मतिलबु परदो आहे हू पंहिंजे परदे में रही पंहिंजो हर तालीम सिखी सघे थी ऐं हुनखे दुनिया सां जुड़िणो आहे वेहणो आहे बिल्कुलु जी हा बेशक बिल्कुलु ऐं बाक़ी आहे त पीउ जी मोहबत अलामा साहब पाण इन ते ॻाल्हायूं था मौलाना साहब इजाज़त ॾियो पंहिंजी ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था नाले मिठा मैसर साहब तव्हां खां बि नातिया कलाम ज़रूरु ॿुधंदासीं नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे तव्हां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो माशाअल्लाह सां हीअ ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ताईं पहुती आहे जेतिरो बि डिस्कशन रहियो चाहियोसीं त दीन इस्लाम जी रोशनी में हीअ डिस्कशन हुजे ऐं यकीनन जॾहिं बि असां ॻाल्हि कंदा आहियूं दीन इस्लाम जी मज़हब जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त हक़ीक़त में तरबियत जी ॻाल्हि हूंदी आहे को बि टॉपिक को मामिलो घणो ॾुखियो कोन हूंदो आहे बसि फ़क़ति इंसानी अकुल आहे सम्झ आहे उनखे रुॻो सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे दिलि सां हंडाइण जी ज़रूरत हूंदी आहे ऐं जेके शयूं इंसानु दिलि सां हंडाईंदो आहे न त पोइ उहो अमल में बि इहा ख़ूबसूरती ज़रूरु पैदा थींदी आहे या कमु बि को कबो आहे न बेदिलो कमु कबो आहे सवाल ई पैदा नथो थिए त हुनजो जेको रिज़ल्ट आहे उहो असांखे सुठो मिले तव्हां भले को नओं बि कमु हुजे दिलि सां तव्हां कंदव
त तव्हांखे उन में हिकिड़ो न उहा चार्म ज़रूरु नज़र ईंदो। सो गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। जी मौलाना साहिबु तव्हां बयानु फ़रमायो पिए त वालिद जो नियाणी सां जेको बिहेवियर आहे उहो कीअं हुजे थो या कीअं हुजणु घुरिजे। जी बिस्मिल्लाह। टे पुट ॾिना, टई गुज़ारिया, इब्राहिम, ताहिर, अब्दुल्ला ऐं 4 नियाणियूं हुयूं ऐं नियाणियुनि मां ई औलाद हलियो सिलसिलो हलियो। बेशक बेशक इमाम हसन हुसैन जी बेशक सभिनी मां घणी मोहबत नबी साईं जी सभिनी नियाणियूं साईं पर अमा फातिमा तो ज़हरा सां घणी हुई। त ॾिसो त जंहिंखे नियाणी आहे त नियाणी अलाह जे रसूल खे बि नियाणियूं हो, उन जो सिलसिलो बि उन मां हलियो। त सभिनी खां घणी मोहबत जॾहिं कंहिं सफ़र में वेंदा पहिरियां अमा फातिमा जे घर वेंदा ऐं जॾहिं वापसी ईंदा पहिरियां अमा फातिमा जे घर त सभिनी खां घणो मोहबत ॾिनी वञे। नियाणियुनि जो बि ओतिरो ई हक़ आहे जेतिरो पुट जो आहे। बिल्कुलु इक्वालिटी ऐं उहा जेको आहे न हुजणु खपे, मेठ मोहबत उन ई तरह हुजणु खपे। जी दकियानूसी सोच ख़तमु थियणु खपे त बिल्कुलु बिल्कुलु नियाणी जो औलाद थी आहे पुट जी असां सोचूं असांजे नबी खे असांजी हिन सोसाइटी में इहे प्रैक्टिसिस ख़तम बि थियूं आहिनि पर किथे किथे को अहिड़ो रेयर को वाक़ियो नज़र ईंदो आहे जेको हक़ीक़त में तमामु घणो ॾुखु रसाईंदो आहे ऐं उहा जहालत जी तमामु वॾी हिकिड़ी निशानी नज़र ईंदी आहे त जीअं जीअं दुनिया तरक़ी करे थी, जीअं जीअं दुनिया अॻियां वधे थी, जहालत बि किथे न किथे उहा हुजे थी। नाज़रीन वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक असांखे इजाज़त कोन थियूं ॾियनि। मौलाना इमरान अली जलवाणी साहिबु तव्हां खां लास्ट में मैसेज वठंदासीं, तव्हांजो मैसेज छा हूंदो असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ? मां सभिनी व्यूवर्स जी ख़िदमत में अर्ज़ो कया त हिन जेके बाक़ी ॾींहं आहिनि रमज़ान जा उन्हनि खे जेको सो इबादत में गुज़ारियूं ऐं कंहिंजो हक़ न मारियूं। जी हा, कंहिं ज़िंदगी आर्ज़ी आहे, हिन आर्ज़ी ज़िंदगी में उहो कयूं जेको अलाह ताला असां सां चाहे थो। जी बेशक त इनशाला कामयाबी माणींदासीं। माशाअल्लाह जी, तमामु ख़ूबसूरत, तमामु ज़बरदस्त तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो, असां हाज़रीन ताईं बि ऐं असांजे तमामु नाज़रीन ताईं बि। ऐं आख़िर में नाले मिठा मैसर साहिबु तव्हां खां बि इन शॉर्ट मैसेज वठंदासीं, छा मैसेज ॾींदव लास्ट में? मैसेज साईं जेको ॾिनो उहो हिकिड़ो जामिया मैसेज हुयो। जी हा, ऐं असां बि दोस्तनि खे या जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि ऐं जेके असांजा सालाड़ियल आहिनि प्रोग्राम जेके ॾिसनि था पिया, जी हा, सभिनी खे इहो अर्ज़ु कंदासीं त हीउ भलारो महीनो आहे, जेतिरो थी सघे ॿियनि सां सुठो हिकिड़ो वर्ताव कयो, नेकियूं कयो, ऐं ज़िंदगी मुख़्तसर आहे गुज़री वेंदी। तमामु बहितरीनु, सुठो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो। तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो, अव्हां जे हुजण सां इहे ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में तमामु नाज़रीन ताईं पहुती आहे। नाज़रीन हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो, इनशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। ऐं मां हमेशह चवंदी आहियां हीउ जेको वक़्तु हूंदो आहे इफ़्तार जो, जंहिं वक़्तु असां हुन दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा आहियूं, रोज़े जी हालत में मौजूदु हूंदा आहियूं, दुआऊं रब पाक ॿुधंदड़ हूंदो आहे। पंहिंजी दुआउनि में ज़रूरु असांखे बि यादि कजो। अल्लाह निगहबान। वींदे वींदे नातिया कलाम पेश कंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो, नालो मिठे मैसर साहिब जो। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अखियूं ठरनि थियूं ॾिसी अव्हां खे, दीदार मां दिल असुल न ढापे। अखियूं ठरनि थियूं ॾिसी अव्हां खे, दीदार मां दिल असुल न ढापे। अखियूं ठरनि थियूं ॾिसी अव्हां खे, दीदार मां दिल असुल न ढापे। तुंहिंजो मदीनो आ माशा अल्लाह, ॾिसी नथो को बि ख़ुशीअ में मापे। तुंहिंजो मदीनो आ माशा अल्लाह, ॾिसी नथो को बि ख़ुशीअ में मापे।
हबीब तुंहिंजो अघर निरालो सभिनि खां सुहिणो शहर निरालो अठई पहर आहे नूर जारी त पोइ आहर पहर निरालो को रोई वेहे रोज़े जे साम्हूं को नात जा वेठो सुर अलापे अखियूं ठरनि थियूं ॾिसी अव्हां खे दीदार मां दिल असुल न ढापे गुनाहगारनि जा दोई दफ़्तर उमाणे वापसि अल्लाह ताला ॾियो उम्मतिन खे था ॾाज साईं मुक़द्दरनि जा बि खोले ताला तुंहिंजी अता आवसी सुहिणा त केरु उनखे पोतोरे मापे तुंहिंजी अता आवसी साईं त केरु उनखे पोतोरे मापे अखियूं ठरनि थियूं ॾिसी अव्हां खे दीदार मां दिल असुल न ढापे घड़ियूं जे गुज़रियूं हरम जे अंदर उहे हमेशा यादि रहंदियूं अवां जी सिक आसमर हक़ीक़ी दिलियूं उन्हीअ मंझि शाद रहंदियूं घड़ियूं जे गुज़रियूं हरम जे अंदर उहे हमेशा यादि रहंदियूं अवां जी सिक आसमर हक़ीक़ी दिलियूं उन्हीअ मंझि शाद रहंदियूं थी नक्शवियूं हिन अंदर में ॻाल्हियूं थी नक्शवियूं हिन अंदर में ॻाल्हियूं लहनि से कीअं तो छॾियूं जे छापे अखियूं ठरनि थियूं ॾिसी अव्हां खे दीदार मां दिल असुल न ढापे दीदार थी विया त गंज थी विया असां लाइ ॼणो हजत पंज थी विया दीदार थी विया त गंज थी विया असां लाइ ॼणो हजत पंज थी विया नाले मिठा अॼु असांजी क़िस्मत मंझा ख़तम सभु अहंज थी विया उम्मीद आहे इहा महेसर सजण मुहाबे न मुंहिंजो काथे उम्मीद आहे इहा महेसर सजण मुहाबे न मुंहिंजो काथे अखियूं ठरल थियूं ॾिसी अव्हां खे दीदार मां दिल असुल न ढापे तुंहिंजो मदीनो आमाशा अल्लाह नथो को ॾिसी नथो को बि ख़ुशीअ में मापे अखियूं ठरनि थियूं ॾिसी अव्हां खे दीदार मां दिल असुल न ढापे